बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गई, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गई। एक शख्स सारे शहर को वीरां कर गया। अल्लाहु अकबर, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अस्सलामु अलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अफ़सोस आहे असां सभिनीनि खे तमामु घणो, हिकु सडन हिकिड़ी ख़बर पई ओचितो ओचितो त शहज़ाद जतोई हाणे असांजे विच में नाहे रहियो। मां कंहिंजो स्टेटस ॾिठो, मूंखे यकीन न आयो। मां चयो अलाह न करे, मतिलबु हीअं अफ़वाहूं बि थींदियूं आहिनि, एक्टर्स हुजनि, फ़नकार हुजनि, ग्लूकार हुजनि, ईअं ई कूड़ियूं ख़बरूं बि थी वेंदियूं आहिनि, अफ़वाहूं बि फैलिजंदियूं आहिनि, रूमर्स बि हूंदा आहिनि। मां यकीन न कयो। मां ॿिनि टिनि जायुनि तां कंफर्म कयो, मां पंहिंजे ऑफ़िस मां कंफर्म कयो, मां पंहिंजे वेझनि कुलीग्स मां कंफर्म कयो। जॾहिं मूंखे ऑफ़िस मां कंफर्मेशन मिली, मां ऑफ़िस जे पेज ते ॾिठो, हिकिड़े सेकेंड लाइ मूंखे ईअं लॻो ॼण अॼु खां कोई 8 साल पहिरियां जेको मां हिते कमु कयो, मूंखे उहो सभु कुझु साम्हूं अची वियो। इट्सार शो वारो टाइम यादि अची वियो, जेके मां शहज़ाद सां गॾु कमर्शियल्स कया हुया, मूंखे उहो टाइम यादि अची वियो। जेके शहज़ाद सां गॾु मां वॉइस ओवर्स कया हुया, मूंखे उहो टाइम यादि अची वियो। हिकिड़ो अहिड़ो माण्हू, अहिड़ो इंसानु, मतिलबु मूं वटि वर्ड्स न आहिनि, मां छा चवां उन जे बारे में। एतिरो केयरिंग हूंदो हुयो, एतिरो काइंड हार्टेड हूंदो हुयो, एॾो डाउन टू अर्थ इंसानु हूंदो हुयो, एॾो जॉली हूंदो हुयो, ऐं पंहिंजे कम सां ॾाढो सिंसियर हूंदो हुयो। ॾाढी जॉली नेचर जो इंसानु हुयो, इलाही प्यारो कोलीग हुयो असांजो। बिलव्ड शहज़ाद जतोई इज़ नो मोर विद अस। यकीन कयो व्यूअर्स, जंहिं वक़्तु मां मीडिया में वापसि आयसि ऐं सभिनीनि सां इतफ़ाक़नि मुलाक़ात थींदी रही, हर कंहिंखे इनवाइट कंदा रहियासीं, एतिरे अरसे खां पोइ मुलाक़ात थी। मुंहिंजे उन ग्रुप मां हिकिड़ो इहो वाहिद शख़्स हुयो जंहिंसां मुंहिंजी मुलाक़ात न थी सघी, ऐं इहो मूंखे ॾुखु रहिजी वियो, ज़िंदगी भर लाइ इहो ॾुखु रहिजी वियो। ऐं मुंहिंजे दिलि में हुयो त मां कंहिं ॾींहुं पंहिंजे डायरेक्टर खे चवंदसि त शहज़ाद खे कॉल कयो, उनखे इनवाइट कयो। मां इहो प्लान कयां वेठी पई, ऐं ओचितो ओचितो इहा ख़बर मिली त शहज़ाद असां मां नाहे रहियो। इहा ख़बर पई त सडन हुननि खे हार्ट अटैक थियो ऐं उन्हनि जी तबियत का ईअं ई ख़राबु थी, हॉस्पिटल लाइ विया। जीअं वापसि स्टूडियो अचनि पिया ऐं उते ई जेको आहे उन्हनि खे हार्ट अटैक थियो ऐं उन्हनि जी डेथ थी वई। अलाह साईं उन्हनि खे सेकेंड चांस बि न ॾिनो। इहा ज़िंदगी आहे। उन ॾींहुं ते यकीन कयो, मां सिर्फ़ु फेसबुक खोलियां पई, सोशल मीडिया में जिथे जिथे बि मां काई शइ ॾिसां पई, उते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे न्यूज़ पियूं नज़र अचनि। हिकिड़ो शहज़ाद जी न्यूज़, वरी हिकिड़ो नंढड़ो ॿारु, मोरक्कन ॿारु हुयो 5 सालनि जो, जेको 60 कलाकनि ताईं हिकिड़े गार में फाथल हुयो, 60 कलाकनि ताईं उहो ज़िंदा हुयो मोरक्को में। ऐं जॾहिं उन्हनि खे हेलीकॉप्टर जे ज़रिए ॿाहिरि कढियो वियो त हुनजी डेथ थी वई। उन खां पोइ असांजो जेको पड़ोसी मुल्क लेजेंड सिंगर लता मंगेशकर, उन्हनि जी डेथ। मतिलबु अलाह साईं वटि जेको आहे इहे सभु रस्ता खुलियल आहिनि। उन्हनि वटि इहा न आहे त मतिलबु बसि हाणे फुल स्टॉप आहे, न, उते सभिनीनि जी हाज़िरी लॻी रही आहे। अलाह साईं सभिनीनि खे जेको आहे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे ऐं इन्हनि सभिनीनि जी अलाह साईं मग़फ़िरत करे। इन्हनि जा जेके बि घर भाती आहिनि, अलाह साईं उन्हनि खे जेको आहे सब्र अता करे। असांजी सिंधी मीडिया जे लाइ हिकिड़ो वॾो धचको आहे, हिकिड़ी सडन डेथ आहे। कंहिंखे यकीन न अची रहियो आहे त इहो हादसो पेश आयो आहे। अॼु जेको असां शो करे रहिया आहियूं, शहज़ाद जी यादि में करे रहिया आहियूं। मतिलबु हिकिड़ो चवंदा आहियूं न त असां ट्रिब्यूट, शायदि जहिड़े इंसान जी क़दुरु न हूंदी आहे, उन खां पोइ इंसान जो जेको आहे असांखे क़दुरु थींदो आहे। असां पोइ उनजे ट्रिब्यूट में प्रोग्राम्स कंदा आहियूं, उनखे यादि कंदा आहियूं, उन्हनि जे घर भातियुनि खे लाइन ते वठंदा आहियूं, उन्हनि जे कॉलीग्स खे घुराईंदा आहियूं। मतिलबु इहो असां वटि हिकिड़ो ट्रेंड आहे। शायदि उहो जॾहिं ज़िंदा हुयो असां उन खां पुछंदा बि न हुआसीं, यादि कंदा हुआसीं दिलि में, पर कॾहिं कॉल करे असांखे एतिरी फ़ुर्सत न थी त शहज़ाद कहिड़ा हाल आहिनि, किथे आहीं। इहो मां पंहिंजे लाइ बि चई सघां थी, एतिरे अरसे खां पोइ जॾहिं आयमि सभिनीनि सां मिलियसि त या मूंखे बि हिकिड़े सेकेंड लाइ मूंखे बि शायदि चांस न मिलियो त मां उनखे कॉल करे उनजी ख़ैर ख़ैरियत मालूम कया। असां सभिनीनि जो ॾोह हूंदो आहे,
पोइ असां सभिनीनि खे ट्रिब्यूट्स ॾींदा आहियूं, सभिनीनि खे यादि कंदा आहियूं। बहरहाल दुख पंहिंजी जाइ ते आहे। मुंहिंजी अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं हिन जा दर्जात बुलंद करे, हिन जी मग़फ़िरत करे ऐं हिन जे घर भातियुनि खे सब्र करे। ऐं इहा बि मूंखे ख़बर पई आहे त पोयां हुन जी 2 न्याणियूं आहिनि, अल्लाह साईं उन्हनि जे हक़ में बि बहितर करे ऐं उन जी वाइफ जे हक़ में बि बहितर करे। शायदि इकलौतो पुटु हुयो, पोयां 1 या 2 भेण आहिनि। सभिनीनि खे अल्लाह साईं पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखी हिननि जी फैमिली खे सब्र ॾिए। असां वटि हींअर 2 गेस्ट मौजूदु आहिनि जेके शहज़ाद सां काफ़ी क्लोज़ हूंदा हुआ। द वन एंड ओनली मज़र सिठार असां सां गॾु आहे ऐं आसिफ़ मल्ला माशाअल्लाह सां असां सां गॾु आहिनि ऐं इन्हनि खे मां वेलकम कंदमि। हिननि सां शहज़ाद जे हवाले सां अॼु कचेरी कंदासीं। ऐं मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि व्यूवर्स त अॼु जेकॾहिं तव्हां कॉल कयो था त अॼु काई एक्स्ट्रा ॻाल्हि न कजो, काई सॉन्ग जी फरमाइश न कजो। मां पहिरियां ई तव्हांखे चई छॾियां, अॼु जेके बि ॻाल्हियूं थींदियूं शहज़ाद सां रिलेटेड थींदियूं, उन जे कम जे बारे में थींदियूं। ऐं तव्हां बि उन्हनि जो जेसीं ताईं कमु ॾिठो आहे त तव्हां बि जेकॾहिं असांखे कॉल कयो था त शहज़ाद जे हवाले सां ई ॻाल्हि कजो, काई एक्स्ट्रा ॻाल्हि अॼु न कजो। इहा मुंहिंजी अॼु हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट आहे तव्हांखे। हर मौक़ो असांखे मिलंदो आहे, सुभाणे बि इनशाअल्लाह थींदी, ज़िंदगी रही त सुभाणे गाना ॿुधी वठंदासीं, सुभाणे तव्हांजी फरमाइशूं पूरियूं कंदासीं। पर अॼु मां चाहींदसि त अॼु तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शहज़ाद जे कम जे हवाले सां ॻाल्हि कयो, शहज़ाद जे बारे में ॻाल्हि कयो। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। मज़र कीअं आहियो तव्हां? ऑल वेल, ऑल इज़ वेल। तव्हां जो हाल कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। ठीक ठाक। मतलब आई हैव नो वर्ड्स। नोबडी हैज़ नो वर्ड्स। बिकॉज़ मूंखे यादि पियो अचे त जॾहिं शहज़ाद ॿुधियो, माना तव्हांखे ॿुधायां त शहज़ाद जो इन में को बि शक न आहे त मतिलबु शहज़ाद जो केतिरो ॾुख हूंदो। माना मूंसां मां हिकिड़ो एक्स्ट्रा सेंसिटिव माण्हू आहे, त शहज़ाद जी ख़बर ॿुधण खां पोइ मूंखे ईअं बि फील थिए त को माण्हू तव्हांजे अखियुनि जे ॻोल्हे घुमंदो फिरंदो आहे। ऐं मूंखे यादि आहे त शहज़ाद जॾहिं मूंसां न ॾाढो सुठो टाइम गुज़रियुसि, ॾाढो तमामु इलाही घणो टाइम गुज़रियो जॾहिं मां जोहर में रहंदो हुउसि। त यूजली ही यूज़ टू 6 साढे 6 लॻे ईंदो, ही पिक मी, ऐं असां राति जो 12 1 2 वॻे 3 वॻे ताईं वेंदा हुआसीं। माना डिफरेंट होटल्स ते जोहर में डिफरेंट जॻहनि ते मानी वञी खाऊं, कचहरी कयूं। ऐं इवन एतिरो बि सम्झो त जॾहिं इहे 12 मई वारो वाक़ियो थियो या ॿिया वाक़िया थिया, रोड रस्ता बंदि हूंदा, पोइ बि मूंखे यादि आहे त मां जोहर वारी ब्रिज जी वॉक करे पोइ किथे सेंटर पॉइंट सम्झंदा हुआसीं, उते मिली करे ईदी वारी जेका ठहियलु आहे एम्बुलेंस वारो बूथ, त उते मिलंदा हुआसीं, उतां पिक करे असां वेंदा हुआसीं। ऐं इहा ई ॻाल्हि तव्हां वारी ॻाल्हि सही आहे त इहा मां पाण खे बि चवां थो त मां कोई हिन हादसे खां कोई 5-6 ॾींहं अॻु मूंखे यादि पियो कयां, हिकिड़ो रेंडमली यादि ईंदो आहे यार शहज़ाद खे जेको आहे न, मां इहो मूंखे ख़बर आहे मुंहिंजी आर्केड में वेहे थो, लेट्स मीटअप, मतिलबु मीटअप करणु घुरिजे, पर उहो साॻे नफ़्सो नफ़्सी वारी दौर। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां इहा ॻाल्हि खे नेक्स्ट कंदमि त आतिफ़ असलम हिकिड़े शो में चयो त असांखे लेजेंड थियण लाइ मरणो थो पवे, लेजेंड थियण लाइ न यू हैव टू डाई। ऐं असां वटि शायदि बदकिस्मती सां इहा शइ चवण में मूंखे को एटलीस्ट हर्ज कोन थो थिए, इन में मां पाण बि शामिलु आहियां त असां माण्हू खे तेसिताईं यादि ई कोन था कयूं। जॾहिं वेंदो आहे त असां हुन लाइ पोइ दुआऊं बि घुरंदा आहियूं, पोइ हुन लाइ वेल विशर्स हूंदा आहियूं, हुन लाइ चवंदा आहियूं काश। ऐं इहा शायदि मां पाण खे बि गिल्टी थो फील कयां, शायदि मां वियुमि तदफ़ीन ते, मूंखे ॾाढो ॾुख थियो। ऐं हिकिड़ो उहो इंसानु जेको इंटेलिजेंट इंसानु हुयो ऐं एक्स्ट्रा ऑर्डनरी इंटेलिजेंट हो, पंहिंजी फील्ड में IT में इंटेलिजेंट हुयो, म्यूज़िक में ॾाढी ख़बर हुई हुनखे, एडिटिंग ॾाढी सुठी कंदो ऐं आइडियाज़ खोड़ सारा हूंदा हुया। ऐं उहो यादि थो अचे तव्हां असां गॾिजी इट्सार शो कंदा हुआसीं। मुंहिंजो सैटरडे हूंदो, तव्हांजो हुनजो वेनसडे हूंदो शहज़ाद जो, तव्हांजो थर्सडे हूंदो वूमन वारो स्पेशल ऐं वाहिद रज़ा वारा। त उहे बि मूंखे मेमोरीज़ यादि अची वियूं। मतिलबु हिकिड़ो टाइम हूंदो हो न, सभु शाम जो गॾु थींदा हुआसीं, नबील वारे कमरे में गॾु थींदा हुआसीं, उते वेही कचेरी कंदा हुआसीं। सो यू नेवर नो न। त इहा ई तव्हां वारी ॻाल्हि जीअं मूंखे बि ख़बर पई त मूंखे यकीन न पियो अचे, ठीकु आहे, त कीअं छा आहे। मूंखे दुबईअ खां ख़बर पई, दोस्त हिकिड़े मैसेज कयो वॉइस नोट, इज़ इट ट्रू? मां चयो मूंखे ख़बर न आहे, मां हुनखे इंडोज़ न पियो कयां। मां चयो इहा कूड़ियूं ख़बरां थींदियूं आहिनि, तो सम्झ में ॻाल्हि न पई अचे फ़िलहालु। पोइ जेके दोस्त हुया सभिनी खे कॉल्स वॉल्स कयूं, पोइ वञी ख़बर पई त भई इहा ठीकु आहे, ईअं ई हिकिड़ी हैपनिंग थी आहे। सो हुनजा मूं वटि वर्ड्स न आहिनि, मां हुनखे जे लाइ इहा ई दुआ करे सघां थो, अलाह साईं हुनखे जन्नत में आला मक़ाम ते रखे। मतिलबु मां पुछणु चाहींदसि त मतिलबु अगरि तव्हांजी रीसेंट या अर्लियर जॾहिं बि तव्हांजी मुलाक़ात थी, कॾहिं हुन पंहिंजी तबियत जे हवाले सां का शिकायत कई या कुझु अहिड़ो हिंट कोई हुन ॾिनो, हुनजी तबियत ख़राबु हुई? या रिसेंटली त मुंहिंजी मुलाक़ात न थी, बट इट्स अ वेरी लॉन्ग के थोरो घणो ओके हुयो, इज़ अ वेरी स्मार्ट गाय, ओके ठीकु हुयो। मुंहिंजी कोई लास्ट मीटिंग थी हूंदी, कोई हिनखे
2 साल खां मथे टाइम थी वियो हूंदो त मूंखे यादि आहे त मूंखे कॉल कई त किथे आहीं, मां डिफेंस में रहां पियो, त मूंखे चयईं मां घरु आहियां, चयईं हेठि लही अचु। त उहा लास्ट मुलाक़ात थी, उन खां पोइ ॿीहर मुंहिंजी मुलाक़ात न थी आहे। रिसेंटली शायदि आसिम मल्हार सां हिन जी मुलाक़ात थी आहे 1 वीक अॻो। जी 10-15 असल में मां काफ़ी वक़्तु मीडिया खां परे रहियुसि, मुंहिंजो एक्सीडेंट थियो त शहज़ाद मूंसां राब्ते में रहंदो ऐं इन खां अॻु में बि जेको अरसो असां गॾु रहियासीं, जीअं मज़हर भाई ॻाल्हि कई त शाम जो 6 बजे खां असां गॾु पिया हुआसीं, त अक्सर मुलाक़ातुनि में मां बि हिन सां गॾु हूंदो हुउमि। कॾहिं जेकॾहिं मज़हर भाई न बि हूंदो तॾहिं बि असां गॾु हूंदा हुआसीं। ऐं साद अलवी तमामु असांजी सिंध जो माशाल्लाह बहितरीनु नालो आहे, बहितरीनु मूसीकार आहे। साद अलवी मां शहज़ाद असांजो हिकिड़ो ट्राइंगल हूंदो हुओ जो असां कचहरियूं कंदा हुआसीं ऐं सिर्फ़ु म्यूज़िक ते ई डिस्कस कंदा हुआसीं। पोइ मां ऑफ थी वियुमि मीडिया खां, उन खां पोइ मां आयुसि हिते ऐं मां उन ॾींहुं वञा पियो ॻोठ ते, हिकिड़ी अचानक मुलाक़ात शहज़ाद सां थी जेका प्लानिंग में हुई न। मां जॾहिं हितां वापसि पियो वञा त हिकु दोस्त सां गॾु वापसि पियो वञा त मूंखे कॉल आई साद भाई जी त आसिफ़ किथे आहे? मां वञा पियो ॻोठ। चई न मूंखां हितां मिलंदो पोइ वञु। मां चलो ठीकु आहे, भला दोस्त जी चांहि पी करे पोइ था निकिरूं। मां हुते पहुतुसि त साईं फरीद अहमद मक्सी साहब म्यूज़िक प्रोड्यूसर आहिनि, उहो बि असां सां गॾु हुया। त अञा वेठासीं त शहज़ाद जी कॉल अची हुई हिकिड़ो साद खे, त भई छा हाल आहे, हाल अहवालु थियो। त हुन चयो यार मां वटि हिकिड़ो दोस्त वेठो आहे। चई केरु वेठो आहे? चई आसिम मल्हा। चई आसिम मल्हा वेठो आहे त बसि हिनखे चइजे हिते ई हुजे, मां निकिरां थो। चई हे त वञे थो ॻोठ थो वञे पियो। चई न हिनखे छॾिणो ई न आहे। त बसि इहो हिकिड़ी आख़िरी मुलाक़ात हुई। जीअं मिलियासीं, मुलाक़ात थी त शाम जा 5:30 या 6 थियनि पिया। मां चयो शहज़ाद भाई चांहि पियूं था पोइ निकिरूं था। हाणे वेही जो रहियासीं, मां मोकिलियां हिन खां हर घंटे मां छॾियो बाबा मां वञा थो। उहो ई भोग, उहो ई लतीफ़ा। छो जो शहज़ाद जीअं तव्हां सुवालु कयो त तबियत में अहिड़ी का कुझु बि हुनजी तबियत ख़राबु न हुई, अलहमदुलिल्लाह ठीकु ठाकु हुयो। ऐं उन टाइम बि जेके असां फ्यूचर प्लानिंग्स कयूं, वेही रहियासीं त मूंखे राति जा 12 थी विया। ऐं पोइ सी ऑफ करण जी शहज़ाद ई मूंखे सोराब ॻोठ वियो ऐं रस्ते में कॉल कई किथे पहुतो आहियां? मां चयो जामशोरे पहुतो आहियां। मां चई बसि अलाह करे ख़ैर सां पहुच, मां बि हाणे आराम थो कयां। त वेठासीं, म्यूज़िक बि इंजॉय कयोसीं ऐं किथां बि महसूसु न थियो त हीअ शहज़ाद सां का आख़िरी मुलाक़ात आहे या हाणे शहज़ाद सां ख़ुदा हाफ़िज़ करण वारो आहे। उहे ई प्लानिंग्स, उहे ई हीअं करिणो आहे, छा करिणो आहे, छा जेके ॻाल्हियूं हुयूं उहे ई कंटिन्यू हुयूं। अल्लाह जा राज़ अल्लाह ई ॼाणे थो। व्यूअर्स ऐं चवंदा आहिनि त इंसान जो जॾहिं वक़्तु वेझो ईंदो आहे त 40 ॾींहं पहिरें हुनखे इशारो मिली वेंदो आहे। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे ऐं ज़ाहिर आहे हू कंहिंखे चई त नथो सघे त मुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो आहे, पर हिकिड़ो सिलसिलो अल्लाह साईं जी तरफ़ां ठही वेंदो आहे जो हू हर कंहिं सां मिलणु शुरू कंदो आहे ऐं कोई न कोई बहानो ठही वेंदो आहे। इहो हिकिड़ो हदीस बि आहे, असांजे अल्लाह जी तरफ़ां इहो हिकिड़ो इशारो हूंदो आहे। बहरहाल अल्लाह साईं हुननि जी मग़फ़िरत करे, अल्लाह साईं हुननि जा दर्जात बुलंद करे। त कॉल वठंदासीं, आसिफ़ गामू जी कॉल आहे असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु लॻो पियो, शुक्र आहे अल्लाह जो। जी मां शहज़ाद जे हवाले सां तव्हां सां कुझु ॻाल्हाइणु चाहींदसि। तव्हां सां काफ़ी क्लोज़ हुयो शहज़ाद। हा बिल्कुलु मूंसां हुयो। मूंखे तव्हां शहज़ाद जो नालो खणो था न त मुंहिंजो जिस्म ढके थो, मूंखे मुंहिंजो ज़ुबान मुंहिंजी साथ मूंसां नथी ॾे। मुंहिंजो वधि में वधि प्यारो दोस्त हुयो। त मूंखे जीअं ख़बर पई त हिन जी तबियत ख़राब थी पई आहे ऐं सीरियस थी वियो आहे, मां शिकारपुर में वेठो हुयुमि त मूंखे फ़ोन आई त हिन जी सीरियस थी वई आहे तबियत। डॉक्टर चवनि था त हिन जे घर वारनि खे इतलाह कयो। हाणे मां हिन जे घर वारनि खे इतलाह कीअं कयां? न मूंखे हुनजी घर जी एड्रेस जी ख़बर हुई, पर ईअं एड्रेस जी ख़बर वियो हुयुमि हुनजे घर, पर मूंखे इहा ख़बर न त एड्रेस हिनजी कहिड़ी आहे या फ्लैट नंबर कहिड़ो अथसि, कहिड़े ब्लॉक में रहंदो आहे। पोइ न मूंखे हुनजी माउ जो नंबर हुयो, न हुनजी घर वारीअ जो नंबर हो, न हुनजे पीउ जो नंबर हो। बाक़ी मूंखे हुनजे पीउ जो नालो यादि हो त हिन जो पीउ जो नालो इम्तियाज़ जतो ई आहे। सही। हर माण्हूअ जी, हैदर कादरीअ जी, मदर सेठार जी, अलाए कंहिंजूं कंहिंजूं फोनियूं अचनि पियूं त यार हिन जे घर खे इतलाह कर। मां छा लिंग ॾकनि पिया, मां चयुमि छो छा अथसि? उन खां हिकिड़ो ॾींहुं अवल मां हुन सां वीडियो कॉल ते ॻाल्हायां पियो। जेसीं ताईं असां वीडियो कॉल ते न ॻाल्हाईंदा आहियूं, हिक ॿिए खे मस्ती मज़ाक न कंदा आहियूं, चिड़चिड़ा बि मां थोरो तेज़ बि कंदो हुयोमांसि, त उनजे करे बि पोइ माना मूंखे उहे ॻाल्हियूं विसरनि न पियूं। हाणे मां हिन जे घर ताईं मां कीअं पुॼां? मां जेतिरी महिनत कयमि, कोशिशि कयमि, हिमत कयमि, मां हिन जे घर ताईं वञी शिकारपुर में वेही करे उनजी अमर जे फ़ोन जे नंबर सां वञी पोइ मां चयोमांसि अमा अस्सलाम वालेकुम, मां गामू थो ॻाल्हायां। चए जी अबा।
मां चवां मां शहज़ाद जी तबियत सही न थी, अटैक पियो अथसि, दारुल सिहत में थी, बसि उते वञी जल्दी पुॼोसि। इहा मां महिनत जेकी मां हिकु त ज़ुबान सां जेके तव्हांखे मां लफ़्ज़ ॿुधायां थो न, जी जी मां एॾी जुस्तजू कई, एॾी हिमत कई त मां हिन घर ताईं पुॼां कीअं, उहा मां वॾी हिमत करे करे उनजे घर ताईं मां पहुतो आहियां, शिकारपुर मां वेही करे। उनजी जीअं घर वारा अची अस्पताल पहुता त उन वक़्तु इन जेसिताईं घर पहुचनि त एतिरे में मूंखे हैदर कादरी फ़ोन करे चयो यार एक्सपायर थी वियो। मां चयुमि ओ मुंहिंजा रब, मां चयुमि मुंहिंजो जिस्म ढके पियो। मां चवां पियो त हाणे यकीन कयो न, ख़ुदा जो कसम गणी चवां थो, जीअं न मच्छी पाणी खां बग़ैर ईअं तड़के ईअं तड़पां पियो त हाणे मां हिते पुॼां कीअं। मुंहिंजा हिते प्रोग्राम बि आहिनि, शोज़ बि हूंदा आहिनि, कंहिं महिल कंदकोट सखर लारकाणो, उन्हनि में मां बिज़ी हुयुमि, उन्हनि खां एडवांस वरितो। उन ॾींहं ते मुंहिंजो सखर में प्रोग्राम हो 9 बजे, हे 7 बजे गुज़ारे विया, उन्हनि खां एडवांस वरिती आहे। हाणे उन्हनि खे कीअं चवां? सही मूंखे मां हुते जेको आहे अलाह जो कसम आहे, मां जेको रुलो आहे न हुते, उन्हनि खे ख़बर बि न हुई त मूंसां छा। मां हुते यको माण्हुनि खे खिलाया पियो, उन्हनि खे ख़बर न हुई त मूंसां छा गुज़रे थी। मां चयो इहो वक़्तु वॾो आहे, माण्हुनि खे मूं में उमेद हुई त गामो मूंखे खिलाए थो, नथो गामो असांखे खिलाए। बसि उन मुंहिंजो टेंशन हो, मां माइक ते बीह करे चयो मुंहिंजा हथ ॾकनि था, मां नथो ॻाल्हाए सघां। बहरहाल मां हुतां 2 बजे जो प्रोग्राम ख़तमु, 2 बजे राति जो प्रोग्राम ख़तमु थियो आहे। 2 बजे राति जो प्रोग्राम ख़तमु थियो। मां उतां गाॾी कढी करे मां सॼी राति सफ़र कयो आहे। सुबुह जो 6:30 बजे अची कराची पहुतो आहे। कलाक 2 मिंट कयमि, जुमे जी नमाज़ पढ़ियमि, जुमे जी नमाज़ खां पोइ सिधो अची करे जोर चौरंगी जे पार्क में अची जंहिं महिल मूं ॾिठो, मां चयो शहज़ाद तो आहे काथे? चई साईं जुमे जी नमाज़ थी पोइ असां भईया तक। मां चयो मां वञा ॾिसां। दुआ कयोसि भाउ, दुआ कयोसि, अल्लाह साईं हुनजे घर भातियुनि खे सब्र ॾे, सभिनीनि खे सब्र ॾे, दुआ कयोसि। मां चवां थो अहिड़ो कंहिंसां माना सभिनी सां खिलंदो, इन मदर सितार सां, शाह किराने सां, हैदर कादरी सां खिलणो ॻाल्हाइणो माण्हू, नफ़ीस नासिक माण्हू, कंहिंजी तेरी मेरी में न। मां अॼु ताईं हुनजे वात मां गिला न ॿुधमि, हुनजे वात मां कॾहिं गार न ॿुधमि, कंहिंजे लाइ ग़लति ग़लति न पियो ॻाल्हाए। एॾो माना मां चयोमांसि मूंखे यकीन न पियो अचे यार मूंसां वीडियो कॉल ते राति ॻाल्हायो अथई। त मां चयोमांसि मुंहिंजो यूट्यूब चैनल उहो हलाईंदो, मुंहिंजो यूट्यूब चैनल उहो संभालींदो, उनखे मां वीडियो मां सेंड कंदुमि त अॼु हीअ वीडियो रखो, अॼु हीअ वीडियो रखो, अॼु हीअ वीडियो रखो। मूंखे चवे पियो त यार मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे। मां चयोमांसि कराची में कंहिंखे उन माण्हूअ ॾे वञ, तूं उनखे वञी मुंहिंजे नाले चओ त बाबा हे काम थो ॻाल्हाए, मां तोखे हिते जो हिते पैसा थो ॾियां। यार मां केॾे न वेंदो, मूंखे पैसा मोकिल। उनजे हिकिड़ो ॾींहुं इन खां मरण खां अॻु में मूंखे चयो मूंखे पैसा जी ज़रूरत आहे, मां पैसा अची पोइ माना ईज़ी पैसा करे मोकिलिया। मां एॾो ॾुख थियो। मां चवां थो भाउ तूं यकीन कर त माना मूंसां जेको बि घर जा हाल वाल कंदो, मुंहिंजो माना हमराज़ बि हुयो, मां हुनजो हमराज़ बि हुयुमि, हमसफ़र बि हुयुमि। सॼो माना का कंहिंसां दोस्ती न हूंदी आहे जेतिरी मूंसां वधीक हुयसि न। मूंसां हर ॻाल्हि शेयर कंदो, हर ॻाल्हि शेयर कंदो। सही, थैंक यू भाउ। मूंसां कुल माना हिन ॻाल्हि खे हफ़्तो खनि थियो आहे त मूंखे चई त यार तूं बूट किथां वठंदो आहे? मां चयोमांसि मां फलाणी हंधा वठंदो आहे। त मूंसां गॾु हल। मां चयो तूं बि हुते पहुच, मां बि हुते पहुचां थो। गॾु बूट वरितो आहे। उन ते एॾो मज़ाक कई आहे, हे थी, हे किनो थी, हे रंग हीअं थी, उन ते एॾी चिड़चिड़ाहट मस्ती मज़ाक यकीन कर खाया उहे लत लता विसरनि। मुंहिंजी दुआ आहे रब्बुल आलमीन कंदो त इंशाअल्लाह जन्नत में हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, रब ताईं गुनाह बख़्शंदो। इहा ई दुआ आहे। उन जूं यादगिरियूं मूंखां नथी विसरनि। सही, थैंक यू भाउ, थैंक यू। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, वाकई इंसान सिर्फ़ु यादूं छॾे वञे थो ऐं पोयां कुझु बि नथो रहे पियो। बाक़ी त तव्हां बि दुआ कजो, अल्लाह से हिन जा दर्जात बुलंद करे। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो।
वेलकम बैक व्यूअर्स। ॿीहर तव्हां सां हाज़िर आहियूं। शोभी भाई बि असांखे जॉइन करे वरितो आहे ऐं असांजो हिकिड़ो ॿियो बि सुठो गेस्ट आहे, उहो बि हींअर अची चुको आहे। उन्हनि सां बि मां तव्हांखे जेको आहे इंट्रोडक्शन करायां थी, पर पहिरें मां शोभी भाई के सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम किरण। कैसे हैं आप? ठीक हैं? शुक्र अल्हम्दुलिल्लाह किरण, बिल्कुल ठीक हूँ। और ज़ाहिर है हमारी इंडस्ट्री को, क्योंकि जब हमारे लोग अच्छा काम करने वाले लोग हमसे बिछड़ जाते हैं तो बड़ा अफसोस और दुख रहता है। और ये तो एक ऐसा खलिया है जिसको पुर करना और पुर होना बड़ा मुश्किल है। सही। क्योंकि शहजाद जतोई से मेरी बहुत कम मुलाकात, लेकिन जब भी हुई इतने जॉली, इतने सॉफ्ट मिजाज, बहुत प्यारा इंसान और यकीन नहीं होता कि वो हम में नहीं है। सही बात है। तो बस यही है। आपने मतलब काम कभी भी नहीं किया उनसे, लेकिन मुलाकात रही है। मगर ये कि मुलाकात एक दोस्ती ज़ाहिर है, रख रखाव बैठक रही है उनसे मुलाकात। यहाँ चैनल पे भी काफ़ी दफ़ा मुलाकात हुई। तो मैं ये कह सकता हूँ कि मतलब इतना प्यारा इंसान, इतना अच्छा इंसान, इतना अच्छा दोस्त जब हमसे जाता है तो दिल में एक अफसोस, एक अल्लाह को ज़्यादा ज़रूरत है ना अच्छे लोगों की। यहाँ वजह दुनिया में शायद उनकी ज़रूरत नहीं है। ऐसा ही है, ये तो एक रस्म है हमारी। एक गहरा सदमा है जिसे कह सकते हैं। सही। बाकी ये कि मैं यही कहूँगा कि अल्लाह रब्बुल आलमीन जो है वो इनके घर वालों को, इनको सबको आमीन आमीन। जी व्यूअर्स, त मां तव्हांखे ॿुधायां त असांखे जॉइन कयो आहे हींअर मुस्तफ़ा अब्बासी। ऐं मुस्तफ़ा अब्बासी बि काफ़ी कमु कयो आहे शहज़ाद सां, उन्हनि जा सुठा कोलीग रहिया आहिनि। वधीक मुस्तफ़ा पाण ॿुधाईंदा, उन्हनि जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो मुस्तफ़ा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियूं, हलूं था पिया, जीऊं था पिया जहान में। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हांजो छा रिएक्शन हुयो जॾहिं तव्हांखे सडन ख़बर पई? मूंखे त यकीन न आयो। जीअं मां मज़र सां, आसिफ़ सां ॻाल्हि कयां पई त असांजे लाइ त हिकिड़ी अहिड़ी न्यूज़ हुई जो मां त 2-3 माण्हुनि खां कंफर्म कयो आहे, त पोइ मतिलबु वञी यकीन आयो। मां सम्झां थो किरण त सभिनीनि सां इहो हाल हो ऐं इंतिहाई शॉकिंग न्यूज़ हुई। मां बि कंहिं दोस्त सां, बल्कि 2-3 दोस्त हुयासीं, हिकिड़े प्रॉपर्टी डील तां वापसि पिया वेठा मोटूं ऐं उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में मां रूबी जे गाने में परफॉर्म करे उतां आयो हुउसि। त उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में मां PTV ते अमजद शाह साहब PM आहे PTV जो, उते असांजी ॾाढी वेझड़ाई हूंदी, रोज़ु मिलंदा हुआसीं, रोज़ु खिल बोग थींदी अमजद शाह साहब जे रूम में, जिथे उन मूंसां ड्रामा बि कया। त उन जेको अचानक उन ट्रैवलिंग में मां रूबीअ खे कंहिं वजह सां फ़ोन कई त मां रूबी रोए पई वेठी। त मां चयो रूबी, मां सम्झो हिन जो को मसइलो अहिड़ो आहे या का शइ आहे, त छो त हिकिड़ो ॾींहुं अॻु में बि कंहिं ॻाल्हि ते मूंसां डिस्कस कंदे रोई पई। त मां चयो अञा ताईं उहो अफ़सरदा आहे हिन शइ में। त मां उन सां पुछा कई, त मां चयो छा थियो? खे त अची शहज़ाद गुज़ारियो। मां चयो कहिड़ो शहज़ाद? 2-3 शहज़ाद ज़हन में, एडिटर ई उहो शहज़ाद जतोई। त यकीन कयो त ओॾीमहिल शायदि मुंहिंजो बि हार्ट अटैक अची वञे हा, छो एतिरी 2 ॾींहंनि ताईं तबियत ख़राबु रही। ऐं इन डप खां मां बि CT स्कैन जी तरफ़ न वियुसि, छो त काफ़ी मसइला मसाइल इंसान जी ज़िंदगी में रहनि था। पर इहा इंतिहाई छिरक भरींदड़ शइ हुई जो मां जंहिं दोस्तनि सां गॾु हुयुसि, मां रड़ निकिरी वई, हिकदमि ख़ामोश, रूबी सां ॻाल्हाए न सघियुसि। ऐं फौरी मां कॉन्टेक्ट शुरू कया, हैदर कादरी ॾे, सोराब सुमरो वारनि ॾे, इन्हनि ॾे, नजफ़ ॾे। त मां चयो यार ही न्यूज़ सच आहे या न। इते उन ई दौरान नंबर मिलाईंदे वरी 2-3 ॿियूं कॉलियूं अची वियूं, पोइ मैसेज अची विया, तकड़ि में सोशल मीडिया ॾिठो मां त काफ़ी शयूं। त मां थो चवां त ऐं उन खां वधीक जेका मुंहिंजे लाइ शर्मसार थियण जी ॻाल्हि हुई, या मां सम्झां थो मूं जहिड़नि माण्हुनि जे घणनि जे लाइ शर्मसार थियण जी ॻाल्हि हुई। जॾहिं मां पोस्टूं पियो ॾिसां त हुते हिकिड़ो स्लोगन पियो हले वेठो त विछड़ी वियो आहे विसरियो न आई। मां त चवां शर्म अचणु खपे असां सभिनीनि खे, त विसारे छॾियूं था ऐं पोइ था लिखूं त विछड़ी वियो आहे विसरियो न आई। शायदि ई उनखे कंहिं यादि कयो हुजे, 2 सालनि खां उहो हिन मीडिया खां आउट हुयो तमामु घणो ऐं छॾे वियो हो हर चैनल्स खे। ऐं उन खां हर को पियो लिखे विसरी वियो, विछड़ी वियो आहे विसरियो न आई। हालांकि सभिनीनि विसारे चुका हुया। ऐं आर्टिस्ट हिकु अहिड़ी शइ आहे जेको मरण खां पोइ बि केश थिए थो। मां उहा ई ॻाल्हि स्टार्ट में चई चुकी आहियां त असां पंहिंजी ज़िंदगी में भॼ दौड़ जेका कंदा आहियूं, एतिरा मसरूफ़ रहंदा आहियूं, सिर्फ़ु असां पाण कोलीग्स न, हर कोई इंसान, हर
घर भाती बि इवन जेके परे परे रहनि था, असां कंहिंजे बारे में न सोचींदा आहियूं, असां सिर्फ़ु पंहिंजे बारे में सोचींदा आहियूं। असां कंहिंखे यादि बि न कंदा आहियूं, कंहिंजी ख़ैर ख़ैरियत बि न पुछंदा आहियूं। या वॾाई चइजे या छा चइजे मूंखे नथो सम्झ में अचे। हज़रत अली जो कौल आहे त इंसान जी तबाही तॾहिं थींदी आहे जॾहिं उन में तकबुर अची वञे, जॾहिं उन में लालच अची वञे, जॾहिं उन में हसद अची वञे। इहा असांजी तबाही आहे। असां पंहिंजनि ई वेझनि रिश्तनि खे नथा पुछूं। असां एतिरो अर्सो गॾु कमु कयो आहे। मां स्टार्ट में इहा ॻाल्हि कई त मुंहिंजे लाइ बि इहो ॿुधण वारो मुक़ाम आहे, छो त मां 8 सालनि खां पोइ जॾहिं कम बैक कयो आहे त मां दिलि में सोचां पई त यार मां उन इंसान खे पंहिंजे शो में इनवाइट कंदमि। मां ऑलमोस्ट सभिनीनि सां मिली आहियां। मां मज़र सां मिलियसि, मां मुस्तफ़ा सां मिलियसि, मां अली रज़ा सां मिलियसि, मां अली अकबर सां मिलियसि, जेके मुंहिंजा वेझा कुलीग्स आहे जिन सां मां तमामु घणो कमु कयो आहे। इवन मां शहज़ाद सां गॾु बि कमु कयो आहे। पर हिकिड़ो इहो दिलि में अॼु जेको आहे न मुंहिंजे रहिजी वियो ज़िंदगी भर लाइ। जेसीं ताईं हयाती आहे मुंहिंजी, जेसीं ताईं मां जीअरी आहियां, इहो दिलि में हिकिड़ी मुंहिंजी शइ हमेशह लाइ रहिजी। साॻी फीलिंग्स मूंसां आहे त मां हफ़्तो अॻु में पहिरियों सोचां ॿुध न कि मां फ़ोन कयां या मिलूं, कचहरी था कयूं। हाणे इहो एक्चुअली थिए छा थो न, असां वटि मतिलबु जेको इहो सनो रियलिस्टिक अप्रोच, हर को माण्हू हिनखे इग्नोर कंदो न मां ई न पियो सोचां। पर जीअं मुस्तफ़ा बि ॻाल्हि कई त वाक़ई तव्हां कुझु इशूज़ ते थोरा मतिलबु सेंसिटिव बि थियो, पंहिंजनि जिन माण्हुनि सां तव्हां जूं ईगोज़ जा प्रॉब्लम आहिनि, या केरु केतिरो सुठो आर्टिस्ट आहे, केरु केतिरो सुठो सिंगर आहे, या केरु केतिरो सुठो मॉडल आहे, इन्हनि सभिनी शयुनि खे छॾे करे यार इन सॼी फील्ड खे जेकॾहिं आर्टिस्ट और लेबल हटाए करे छॾियो न, उन खां पोइ हिकिड़े इंसान बि इंसानियत बि त आहे न। इंसान बि त आहियूं न। तव्हांजी ॻाल्हि थो कटियां, अफ़सोस छा चवंदुसि, असांखे हिन महिल असां ऑन एयर आहियूं त शहज़ाद जे जनाज़े में, शहज़ाद जे जंहिं महिल जनाज़े में पहिरीं सिफ़ में मां बीठो हुउसि त सजाद जो इन जो शहज़ाद जो जनाज़ो थोरो टेढ़ो पियो त कंहिं चयो त यार हिनखे हीअ 2 लाइनूं लॻनि ई न त कयो त सजाद सुहाग ऐं मां अॻिते वधियासीं, उनखे खणी उन्हनि लाइनुनि ते रखियोसीं। शायदि तव्हां मौजूदु हुयो अॻियां, त मां उते रखी बसि कयोसीं त पोयां असांजियूं जेके जॻहियूं हुयूं उहे माण्हुनि विलारे छॾियूं सिफ़ में पहिरीं में, त उन्हनि खे एतिरो ख़्यालु न थियो त अॻिते विया आहिनि। त मां पंहिंजी जॾहिं जॻह ते वापसि वञी कई त भरिसां अलाए कहिड़ो शख़्स हुयो त हुन उते बि हिकिड़ो आर्टिस्ट खे दिलि खे ॾुखाईंदड़ हिकिड़ो लफ़्ज़ चयो त यार हीअ छा कयूं, फ़नकारनि जो जनाज़ो आहे, ऐं फ़नकार त शायदि हुननि खे यकीन आहे त हू मरंदा त उन्हनि खे क़बर नसीब थींदी, शायदि उन्हनि खे यकीन आहे त मरंदासीं त असांखे कलमो नसीब थींदो। इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था। हिते ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था। जी व्यूअर्स, त वक़्तु हिकिड़े ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं अॼु जो जेको असां शो करे रहिया आहियूं शहज़ाद जी यादि में करे रहिया आहियूं। अॼु त ज़ाहिर आहे असां ॻाल्हि ॿोल्हि करे रहिया आहियूं ऐं शायदि सुभाणे कंहिंखे यादि बि न हुजे, छो जो इहो हिकिड़ो इंसानी फितरत आहे। हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं उन खां पोइ हर कोई पंहिंजी ज़िंदगी में एतिरो मसरूफ़ थी वेंदो जो कोई कंहिंखे यादि बि न ईंदो। ऐं वरी जॾहिं साल गुज़रंदो, 6 महीना गुज़रंदा, वरी काई पोस्ट लॻंदी त पोइ यादि कंदासीं त हा यार हीअ बि असांजे विच में हुयो, हिनखे बि असां यादि करे हिकिड़े ॾींहुं रुना हुआसीं। सो इहा शइ जेकॾहिं असां पाण में चेंज कयूं त करे सघूं था ऐं ज़रूरी आहे तमामु घणी। मां तव्हां खां पुछणु चाहींदसि आसिफ़ त शहज़ाद माशाल्लाह पाण बि सुठो म्यूज़िक कंपोज़र हुयो, तमामु घणा आइडियाज़ हूंदा हुयसि माइंड में, जीअं त माशाल्लाह ओवल बेला ऐं रस्ते रोक न कर, केतिरा मतिलबु ज़बरदस्त सॉन्ग्स हुआ, केतिरा हिट गाना थिया, म्यूज़िक बि पाण ॾींदो हुयो। ये आइडियाज़ कॾहिं तव्हां सां इहे शेयर कयईं? जी हा, बिल्कुलु। असां जेको बि गीत मां ठाहींदो हुउमि या जेको बि गीत शहज़ाद ठाहींदो या जेको बि गीत साद अलवी ठाहींदो, असां हिक ॿिए खां ज़रूरु मशवरो कंदा हुआसीं। एतिरे क़दुरु हुनजी वोकल, उन खां अलावा जॾहिं उहो मास्टर थींदो हुयो त हिक ॿिए सां शेयर कंदा हुआसीं, यार पुछा कंदो हुयो मूंखां या साद अलवीअ खां, या असां त यार ॾे ख़बर ही हाणे ओके आहे, ओके आहे। एतिरी असांजी पाण में अंडरस्टैंडिंग म्यूज़िक जे हवाले सां हुई। ऐं म्यूज़िक जे हवाले सां मां इहो चवंदो हूअं त शहज़ाद भाई माशाल्लाह हिकिड़ो वर्सटाइल आर्टिस्ट हुयो, एक्टर बि हुयो, मॉडल बि हुयो, होस्ट बि हुयो। ऐं पर मां इहो ई चवंदुसि, वधीक त मुस्तफ़ा वारा मज़र भाई वारा ॿुधाईंदा, मां चवंदुसि जेके बि शहज़ाद जूं फील्ड्स हुयूं न, सभ खां वधीक जंहिं फील्ड सां प्यार कंदो उहा म्यूज़िक हुई। तॾहिं हुन घटि कमु कयो ऐं लिमिटेड कमु कयो। उहो चवंदो छो जो हुनजी म्यूज़िक सां एॾी त मुहबत हुई
त ख़ासि करे हू डिजिटल म्यूज़िक ऐं मॉडर्न म्यूज़िक जी। चाहींदो त असांजी सिंधी मीडिया में मॉडर्न म्यूज़िक अचे जी ऐं अरबिक गाना तमामु घणा ॿुधंदो हुयो छो जो अरबिक इलाही एडवांस असांखां डिजिटल म्यूज़िक में थी विया उन्हनि जा गाना शौक़ सां ॿुधंदो हुयो ऐं ख़्वाहिश बि उनजी इहा हूंदी त यार छो न म्यूज़िक असांजी सिंधी बि डिजिटल थिए ऐं हुन सही, कयो हो सही। शुरू में जेके शहज़ाद जा जेके गीत हुया तव्हां ॿुधंदो त मां ईअं थो चवां त शायदि उन टाइम में 20 साल अॻिते आहे जेका सच ॻाल्हि आहे पर जेकॾहिं क़दुरु वारी निगाह ॾिसिजे छो जो असां एॾा त मजबूर थी विया आहियूं जेको शहज़ाद छॾे वञणु म्यूज़िक खां रिवर्स थियणु जी शहज़ाद जो मेन मक़सदु ई इहो हो ॿी शेयर ॻाल्हि आसिफ तूं ॻाल्हि कंटिन्यू कर म्यूज़िक सां मां करे जेके ओवरऑल जेका म्यूज़िक हले थी न असां वटि जेका माना शाइरी ऐं जेके ओवरऑल जेको कावड़ियो मॉडल न थियो त हुन सिंगिंग शुरू कई ठीकु आहे एक्टिंग न करे सघी त सिंगिंग उन ते एॾी कावड़ हूंदी हुअसि हिन म्यूज़िक ते एॾो कंसर्न हूंदो हुनजो सही, बिल्कुलु सही था चओ। सो ॾाढी क्रिटिक कंदो बिल्कुलु हिते बि हिकिड़ी कॉल वठंदासीं साद अलवी असां सां गॾु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो जी ठीक ठाक जी भाउ छा चवणु चाहींदव शहज़ाद जे बारे में माशाल्लाह तव्हां सां गॾु कमु बि कयो हूंदई तव्हां सां कुझु आइडियाज़ बि शेयर कया हूंदई जी शहज़ाद जतोई यानी ईअं सम्झो त शहज़ाद जतोई साद अलवी हुयो साद अलवी शहज़ाद जतोई असांजी आसिफ भाई ॿुधाए पियो त असांजो हिकिड़ो ट्रायंगल हुयो जंहिंमें असां यानी हिक ॿिए खां इन ट्रायंगल खां परे न हुयासीं सही ऐं ॿियो शहज़ाद जतोईअ जे लाइ मां हिकिड़ो शेर चवंदुमि जी त उहो इहो आहे त ऐसे रहा करो कि करे लोग आरज़ू ऐसे चलन चलो कि ज़माना मिसाल दे त हुन यानी पंहिंजी मीडिया खे या पंहिंजे रहंदड़ दोस्तनि खे इहो सभु कुझु ॿुधाए वियो ऐं जेके उन्हनि सां जंहिं वाबस्तगी रखी उहे बिल्कुलु चाहींदा हूंदा त काश असां शहज़ाद जतोईअ वांगुरु ॾिसजूं शहज़ाद जतोईअ जहिड़ा थियूं उहो ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त शहज़ाद जतोई हिकिड़ो वाहिद माण्हू हुयो जेको मीडिया में लाॻापियल अलाए केतिरनि ई जेके आहिनि फील्ड्स उन में हिकिड़ी अकेडमीअ जी हैसियत पियो रखे यानी हर पोइ उहा एडिटिंग हुजे या ग्राफिक डिज़ाइनिंग हुजे या म्यूज़िक हुजे यानी जेके बि मीडिया सां रिलेटेड जेके बि शयूं आहिनि उन में हू हिकिड़ो वॾे पाए जो माण्हू हुयो उहो जेको उन सां वाबस्तगी रखे थो उनखे ई ख़बर आहे त उहो छा हुयो सही तव्हां सां कॾहिं वेही करे आइडियाज़ डिस्कस कंदो हुयो असां गॾु मिली करे अलाए केतिरी म्यूज़िकल प्रोडक्शन कईसीं असां पंहिंजो स्टूडियो बि हिकिड़ो रन कयोसीं जंहिंजो असां नालो ॾिनो हुयोसीं S2 डुओ यानी शहज़ाद ऐं साद त उहो असां हिकिड़ो रन कयो हुयोसीं उन में असां अलाए केतिरी प्रोडक्शन बि कईसीं अलाए उहे रीजनल लेवल जा असां उते गाना ठाहियासीं ऐं प्लस में कुझु ॾींहं अॻु बि आसिफ भाई जीअं असांखे ख़बर पई आसिफ भाई कराची थो अचे त असां हिकिड़ी ज़बरदस्त प्लानिंग तहत हिकिड़ी असां गैदरिंग रखी हुईसीं त आईंदा असांखे केतिरो उन में जेका म्यूज़िक में असां सिंधी म्यूज़िक खे केतिरो असां अॻिते करे सघूं था छाजे करे शहज़ाद जतोई पाण हिकिड़ो फ्लेवर पियो रखे आसिफ भाई उहो पाण हिकिड़ो फ्लेवर आहे साद अलवी बि इन तरीक़े सां करे थो त उहे टई मिली करे सिंधी मौसीक़ीअ खे किथे पहुचाए था सघूं उन ते असां मुलाक़ात कई हुई कुझु के 5-6 ॾींहं पहिरियों ठीकु आहे भाउ ठीकु आहे थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ साद जेका ॻाल्हि कई शहज़ाद जी एडिटिंग जे हवाले सां शहज़ाद एडिटिंग में बि कमाल हो उन ओ साथी गानो मुंहिंजो एडिट कयो अधु फरीद कटपर कयो अधु हुन कयो त माना उनजी क्रिएटिविटी माना हिकिड़ी शइ शूट थियल आहे उहो उन में बि पंहिंजी क्रिएशन करणु चाहींदो माना इहा उनजी अलॻि क्वालिटी ईंदी ॿियो उनजी हिकिड़ो मां माना मज़ाक़ जे हवाले सां ॻाल्हि कयां त हू पैरोडी ॾाढी सुठी कंदो माण्हुनि जी माण्हुनि जी मिमिक्री जेका थींदी आहे असां वटि काफ़ी अहिड़ा आहिनि अदाकार जिन जो ख़ासि तौर ते न उहो हिकिड़ी मिमिक्री त मशहूरु थी हुई ॾाढी शहज़ादी मिमिक्री आसिफ मला आयो मूंखे किरण ख़बर छा कंदो मूंखे अक्सर करे हो मूंखे चवंदो हुयो सेड़ ठीकु आहे मूंखे यादि आहे त ऑलवेज़ मतिलबु ईंदो हुओ त सेड़ माना मूंखे यूजली कॉल कंदो सेड़ किथे आहे माना उहो चवंदो रेबिट वांगुरु लॻंदो आहियां पोइ थोरो ईअं ॾाढो तंग कंदो हुओ ईअं ऐं ॿी ॻाल्हि मां ज़रूरु एड ऑन कयां यानी वालिद साहिबु जेको हुयो ॾाढो काइंड हुयो ॾाढो महिमान नवाज़ ऐं मूंखे यादि आहे त 2-3 दफ़ा उन्हनि ॾे वञणु थियो आसिफ सियालो मां गॾु वेंदा हुआसीं होॾे त कुझु मेमोरीज़ ॾाढियूं आहिनि भले उहो राति जो लेट नाइट हुजनि कॾहिं साकिब ॾे वञूं कॾहिं असां हुते वेंदा हुआसीं सफूरा चौरंगी हेॾा आसिफ तव्हांखे शायदि यादि हूंदो जी हा सफूरा वटि खोड़ सारा माना मेमोरीज़ यानी मां मूंखे विसारे कोन थो सघां फुल ऑफ लाइफ माण्हू उहो ज़िंदगीअ सां भरपूर ऐं लतीफ़ो
ऐं जेको जोक हूंदो आहे न मां चवंदो हिकु सेकंड लाइ ज़ाया न कंदो मूंखे एॾो तंग कंदो हुयो हिकु सेकंड लाइ न हुन जा मूड अलॻि हुया शहज़ाद जा अगरि सीरियस हुयो त सीरियस अगरि माना कंहिं मूंखे टच कयो त चवंदो यार मूंखे टच करण वारी ॻाल्हि न वणंदी यार मूंखे टच करण वारी ॻाल्हि न वणंदी आहे वरी या कंहिं थोरो विच कंहिं ॻाल्हि में ॻाल्हायासीं त उहा ॻाल्हि हुते चुप करे वेहंदो पोइ केॾी बि तव्हां कोशिशि कयोसि त चओसि ॾूधा न बसि शॉर्ट टेम्पर्ड बि हूंदो हुयो चिड़ी वेंदो हुयो फौरन चिड़ी वेंदो हुयो मूंखे यादि आहे चङी तरह ऐं कशिश वारो दौर यादि आहे कशिश में एडिट कंदो त कशिश हूंदा हुआसीं त उहे मेमोरीज़ यादि आहिनि त चवंदो वांदो आहे त मां चयो हा त हलो हेठि था हलूं चांहि पीऊं था ऐं अक्सर करे ऐं चांहि जो शौक़ीन बि ॾाढो हूंदो हुयो चांहि ॾाढी पीअंदो हुयो हिकिड़ो ड्रामो हुयो अमजद शाह साहिब जो असां PTV त हुन में मुंहिंजे नंढड़े भाउ बि एक्ट कयो त हिननि खे पुलिस वारे जो कैरेक्टर ॾिननि मुंहिंजे भाउ खे हिनखे त हाणे हर पहिरियों चयो माना काफ़ी गैप अची वियो कॉमेडी ड्रामा कयासीं मुख़्तलिफ़ हिन प्ले कया KTN ते मूंसां गॾु कयईं त उते जो वरी गॾु थियो त मां चयो दोस्त घणे अरसे खां पोइ गॾु थिया आहियूं चई यार ॻाल्हि ॿुधो मूंखां सभु विसरियो अथई थोरो ॿुधाईंदो रहिजा भई मां छा ॿुधाईंदो मां हिते कैमराऊं सभु आने न चई यार PTV ते मां न कयो आहे ड्रामे में कमु मां चयो हाणे बसि उन में हिकिड़ी असांजी उरूसा बि उरूसा अली उहा बि सिंगर आहे सुठी उन बि एक्ट कयो ऐं कॉमेडी माना शहज़ाद जी रग रग में भरियल हुई पर हिकिड़ी सीरियस कॉमेडी मां सम्झी न सघंदो हुउसि एॾो सीरियस फेस सां चर्चो हणींदो माण्हूअ खे ख़बर न पवंदी सही उहा ई ॻाल्हि आहे न जॉली नेचर हूंदी हुयसि ऐं मतिलबु जॾहिं बि वेहंदा हुआसीं सुठी कचहरी थींदी हुई ऐं मूंखे त एतिरो यादि आहे जंहिं टाइम ड्रामनि में कमु कंदा हुआसीं इत्सार शो हलंदो हुयो त चवंदो हुओ त तूं थकिजे नथी बस नथी करे मतिलबु ईअं चवंदो हुयो तूं बस नथी करे अञा ॿियनि खे बि भला चांस ॾियो नबील शेख हूंदो डायरेक्टर त असांखे ॾाढो यादि आहे त मंडे ते अलाए कंहिंजो ॾींहुं हूंदो मंडे ते मुंहिंजे ख़्याल में यासिर कंदो हुयो या पारस कंदो हुयो ऐं जेको आहे न पारस न हुयो पारस त पोइ मंडे यासिर कंदो हूंदो यासिर काज़ी हुयो सजाद सुहाग हुयो ऐं जेको आहे मुंहिंजो हूंदो तव्हांजो वेनसडे हूंदो मुंहिंजो थर्सडे हूंदो म्यूज़िक जी वॾी ख़बर हुयसि माना म्यूज़िक जी ॼण के बकायदा पढ़ियल हुयो वॾो फैन हूंदो उस्ताद मंजूर सखीरानी जा मोहम्मद रफ़ी साहब जो वॾो फैन हो ऐं उस्ताद मंजूर सखीरानी जो तमामु वॾो उस्ताद बुखारी घणी वणंदो शायदि तव्हां हुन जूं जेके बि शयूं खणी ॾिसो रस्ते रोक न कर ॾिसो हिकु डिफरेंट शइ आहे उस्ताद बुखारी क्रिएटिविटी ॾाढी हुयसि रस्ते रोक में त हुनजो जेको तरीक़ेकार आहे तव्हां ॿुधंदोसि रस्ते रोक न पाण ई हुयो इन ते ॻाल्हि कई हाणे मॉडल मां पाण ईंदो तव्हांखे चांस न मिलंदो मूंखे यादि आहे ॿियनि आर्टिस्टनि जे लाइ बि हुन म्यूज़िक कंपोज़ कयो काफ़ी सुपर हिट गानो दुनिया वारा पाण ई थी वेंदा केॾो सुपर हिट कमु हुयो यार मां थो ॿुधायांव हिन जी तव्हांखे स्टार्ट ॿुधायां जॾहिं पहिरियों ट्रैक सभिनीनि जो नजफ़ अली शहरयार ऐं इहे सभई जॾहिं अल्ताफ़ खिची हूंदो मुनीर में हुनजो स्टूडियो हूंदो उते ईंदा घटि हूंदा स्टूडियो उन्हनि ॾींहंनि में अगरि हूंदा त सफ़ा हैवी हूंदा ऐं पोइ त वरी घिटी घिटी इहो सिस्टम ठही वियो पर पहिरियों इहो घटि हूंदो त सभु उते हूंदा अल्ताफ़ खिची साहिबु वटि मुनीर में ईंदा 2002-2003 जी ॻाल्हि आहे त अञा KTN माना उते हूंदो बॉम्बे में हूंदो असलम तुनियो साहिबु जो पहिरियों गानो इहे सभई उते ईंदा माना वटि सठि लॻी पई हूंदी तॾहिं त सफ़ा ईअं हिकिड़ो चूज़ड़ो हूंदो शहज़ाद नंढा हूंदासीं सभई असां बि ईअं हुयासीं मुंहिंजो मुसविर गानो ॾिसो त एतिरो फेस लॻो पियो आहे स्टार्टिंग में हूंदियूं पोइ जुस्तजू सभिनीनि जी नजफ़ जी शहरयार जी तुफ़ैल संजरानी इहे सभई हुन वक़्त में माना स्ट्रगल लाइफ हुई हिते बि कॉल वठंदासीं डायरेक्टर आहिनि नबील शेख ऐं नबील जी ॻाल्हि थी रही हुई त असां हुननि सां ॻाल्हायूं था हींअर हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कैसे हैं नबील ठीक है हाँ सर बिल्कुल पापा बिल्कुल ठीक ठाक हाँ बिल्कुल ठीक ठाक नबील शेख न हेलो हेलो जी केर था ॻाल्हायो हेलो केर हेलो हेलो मुझे ख्याल से कॉल ड्रॉप थी वई मूंखे त इहो ई ॿुधायो त नबील जी कॉल आहे मां उहो ई सोचां पई नबील जी सिंधी सुठी कीअं थी नबील आवाज़ ही है मां नबील बुजुर्ग थी वियो आहे तव्हां सफ़ा मुझे ख्याल से कॉल ऑटो ते हली वई या कुछ प्रॉब्लम थी वियो हुयो त हींअर जेको मुझे ख्याल से कोई कम भी करे रहियो हुयो म्यूज़िक जे हवाले सां दर्द जे नाले सां कोई इन जो कोई कैसेट ठहियल आहे उन ते दर्द लिखियल आहे उन ते शायद कुछ कम करे रहियो एक्चुअली हिन इलाही खोड़ सारा ट्रैक हुया जेके अच्छा एक्चुअली शहज़ाद पुराना शायद ट्रैक है जिनके रीबैक ॿुधाईंदो ॿुधो हे आउट न कजांइ फ़िलहाल मां हे ठाहियो आहे ॿुध कीअं थो लॻे खणी ईंदो USB में अक्सर करे उहो हुन में हणंदो मूंखे यादि आवाज़ वधाए करे ॿुधाईंदो
किरण पंहिंजो ॻाल्हियूं स्टूडियो पाण रन कंदो स्टूडियो जी 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 पर मां स्टूडियो जी ॻाल्हि कयां थी हींअर शायदि रिसेंटली कंहिं ते कमु बि करे पियो कंहिं जीअं म्यूज़िक जीअं ते काफ़ी प्रोजेक्ट्स ते कमु करे पियो ऐं जीअं सादल बि भाई ॻाल्हि कई त असां गॾिजी बि हिकु प्रोजेक्ट डिसाइड कयोसीं जेको बदकिस्मती सां असां कंटिन्यू न करे सघियासीं हुनजी ज़िंदगी जे करे पर ॾाढो हींअर बि एक्टिव हुयो बसि इहो त पाण खे मीडिया खां बसि पसे पर्दा एक्टिव थियण में बि हिननि दोस्तनि जी स्ट्रगल आहे न त शहज़ाद विच में अगरि मां हिन कोविड खां थोरो 2-3 महीना पहिरियों सां त शहज़ाद अंदर में हिकु अकेलो इंसानु थी वियो माना मुंहिंजूं जेके हुन सां आख़िरी कचहरियूं हलियूं हुन सां घुमणु फिरणु थियो छो त हू डेली राति जो फ़ोन करे चवंदो आहे बसि यार लव हेठि त हेठि चांहि पियूं डेली जी रूटीन में असांजो मिलणु थी वियो जोहर में ऐं मां हुन सां जॾहिं हिकिड़ो सवाल जवाबु हिक ॿिए सां थिया हिन मीडिया जे बारे में त हू बदज़न थी चुको इंतिहाई ॾिसो तव्हां वटि हाणे असां सभु ॻाल्हियूं कयूं था न जेतिरियूं सोशल मीडिया ते तस्वीरूं मरण खां पोइ थियूं हलनि जेतिरियूं तारीफ़ूं मरण खां पोइ थियूं हलनि जेतिरो साराहियो मरण खां पोइ थो वञे ज़िंदगीअ में छो न उनजी बर्थडे ते छो न उनजी शयुनि खे अगरि उनजी जेरे यादि कयो वञे इहो छो असां मुर्दा परस क़ौम छो आहियूं उहो तव्हां चएसि न हिते तव्हांखे छाजे लाइ मज़हर एतिरो कमु कयो आहे अगरि KTN ते या कशिश ते त मज़हर जूं सुठियूं शयूं छो न सिलेक्ट कयूं थियूं वञनि त उनजी हयातीअ में उनखे एप्रिशिएट कयो वञे छो न किरण अब्बासीअ खे एप्रिशिएट कयो वञे छो न असांजा जेके न्यू टैलेंट जिन बग़ैर हिते कंहिं बाबे जी सिफ़ारिश ते बग़ैर कंहिं चाचे मामे जी सिफ़ारिश ते पंहिंजी स्ट्रगल करे अॻिते वधिया आहिनि उन्हनि खे छो न सारायो थो वञे उन्हनि जी ज़िंदगीअ में असां उनजे मरण जो इंतज़ारु छो था कयूं चाहे उहो बुज़ुर्ग हुजे चाहे उहो नौजवान हुजे शायदि उहो इन जे करे जेको नयो टैलेंट अचे थो जंहिंखे प्रमोट कयो थो वञे पुराणा जेके बि सीनियर्स आहिनि उन्हनि खे साइड लाइन जी कमी आहे किरण ॾाढो तव्हांखे त इंटरनेशनल एक्सपोयर आहे तव्हां सम्झो था हिन शइ खे अंडरस्टैंड कंदा तो ये एजुकेशन जी कमी आहे मां अॻु बि ॻाल्हि कयमि त यार माण्हुनि खे कम से कम रियलाइज़ कयो जीअं माण्हुनि खे डेडिकेशन तव्हां यकीन कयो मज़हर आसिफ तव्हांजो त म्यूज़िक सां वास्तो आहे तव्हां यकीन कयो 4-4.5 साल मां जेको दुबई में बिहाइंड द कैमरा कमु कयो आहे बिलीव में उते हो जेके पंहिंजे आर्टिस्टनि जी रिस्पेक्ट था कनि ऐं उहे आर्टिस्ट जेके अॼु ऑन कैमरा बि न आहिनि उन्हनि खे बि यादि था कनि इएं अंडरस्टैंडिंग आहे यार शहज़ाद खे सुञाणूं था मज़हर खे सुञाणूं था अब्बासी खे सुञाणूं था मतिलबु असां वटि इहो ट्रेंड छो थी वियो आहे जो असां हिक ॿिए खे यादि नथा कयूं ॿियो हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका वरी असांजी पाण जी कमी आहे त असां छो मफ़ाद आहे कमु आहे त अॻिले खे कॉल करे पुछा था कयूं मां दोस्तनि खे मिनथू कंदो आहियां जेके बि महिल रिसेंटली हिन खां अॻु में हिकिड़ो वाक़ियात थिया दोस्त असांजा विया हलिया खोड़ मीडिया मां खोड़ दोस्त हलिया विया अचानक हादसा थिया आहिनि PTV ते हिकिड़ो असांजो दोस्त हो फिरोज़ साहब तमामु वॾो PTV जो नालो हुयो अचानक उनखे अटैक अची वियो शहज़ाद खां 3-4 ॾींहं अॻु में उहो उनजो थियो त मां चवां थो त जेको बि आहे हाणे यकीन कयो अॼु मूंखे दादा हिन प्रोग्राम खे कलाक अचण खां अॻु में अस्सलाम वालेकुम कीअं आई मुस्तफ़ा यार तुंहिंजी ॾाढी यादि आई ख़ुशि लॻो पियो ऐं ठीकु आहे सोचो अगरि केरु हयातीअ में फ़ोन करे थो पुछा करे त हुनखे यादि थो रहे चंद ॾींहं अॻु में इमरान चांडे साहिबु दोस्त आहे असांजो उन फ़ोन करे पुछा के मुस्तफ़ा यार किथे घुमाई स्क्रीन ते न आई हेॾे न आई त हिकिड़ो इंसान खे ख़ुशी थी थिए अगरि तव्हां हिकिड़ी कॉल हाणे त पैकेज आहिनि मिंट सभु नथा हलनि असां पंहिंजे दोस्तनि सां सिर्फ़ु ग्रुप्स था अचनि त उन में जहिड़ो थी थो पए अगरि कंहिंखे अवॉर्ड थो मिले त उन ते असां जेलसी फील था कयूं छो न असां उन दोस्त जे अवॉर्ड ते गॾिजी मिली करे सेलिब्रेट कयूं छो न असां पंहिंजा दिलि दिमाग़ वॾा करे थो त उन ते बि असां तनक़ीदूं था कयूं एप्रिशिएट नथा कयूं मज़हर खे अवॉर्ड मिलियो त मुस्तफ़ा अब्बासी थो चए मज़हर कमु कहिड़ो कयो आहे जो हुनखे अवॉर्ड मिलियो अब्बासी खे अवॉर्ड थो मिले त मज़हर थो चए मुस्तफ़ा खे छो अवॉर्ड मिलियो इहो न हुजणु खपे असां क़बरुनि ते तमाशो कयूं था जनाज़नि ते कयूं था असां हयातीअ ते तमाशा छो था कयूं सही हिते कॉल वठंदासीं रियाज़ सुमरो आहिनि असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो एहसान अल्लाह साईं हेलो जी रियाज़ तव्हां सां तमामु घणो अटैच हुयो शहज़ाद लाड़काणे में तव्हां सां गॾु मुंहिंजे ख़्याल सां पाड़ेसी रहियो आहे तव्हांजो सही छा चवणु चाहींदव शहज़ाद जे लाइ शहज़ाद दुख ॾेई वियो आहे इलाही बसि हाणे जेका ज़िंदगी जंहिंजी आहे बेशक अल्लाह साईं सबर ॾे हुनजे फैमिली खे अल्लाह साईं तव्हांखे बि सबर ॾे रियाज़ भाउ अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर कहिड़ो कीअं तबियत तव्हांजी अल्लाह जा एहसान
तव्हां बि 2-3 ॾींहंनि खां जेको बीमार हुयो ऐं हाँ बिल्कुलु बसि अलाह पाक तव्हांखे हयाती ॾे तंदुरुस्ती ॾे तव्हां बि असांजो सरमाया आहियो तव्हांखे यादि हूंदो त पाण आरिफ प्राइज जे भरिसां बिल्डिंग हूंदी हुई असलम साहब शहज़ादी सभु अची वेहंदा हुआसीं हाँ बिल्कुलु बिल्कुलु इहे जॾहिं नयूं नयूं गाननि जूं क्रिएशन्स थींदियूं हाँ 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 बसि यार वक़्तु गुज़री थो वञे ऐं वक़्त सां गॾु यार बि गुज़ारे था वञनि असां क़दुरु नथा कयूं बसि हाणे ज़िंदगी ते भरोसो ई न आहे पर का ख़बर नथी पए बसि सही टच में रहंदा कयो भाउ हा टच में रहंदासीं शहज़ाद जे हवाले सां भाउ तव्हांजी काई यादि जेका असां सां गॾु शेयर करणु चाहियो यादूं त अलाए केतिरियूं आहिनि पोइ हाणे कहिड़ी ॻाल्हि शेयर कयां तव्हां सां फनी का शेयर कयो फनी हा तो ॻाल्हि मूंखे यादि नथी अचनि हाणे त मतिलबु छा माना यादि कयां मां सही न सम्झी सघूं था न कोई मसइलो न आहे भाउ अल्लाहु अकबर थैंक यू भाउ पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ बिल्कुलु सभिनीनि जी कैफ़ियत हिकु जहिड़ी आहे कंहिंखे असां फोर्स नथा करे सघूं छो त रियाज़ उमरो माशाल्लाह सिंगर बि आहिनि असांजा ऐं उन्हनि सां काफ़ी अटैचमेंट बि हुई ऐं लाड़काणे में शायदि मतलब रियाज़ वन ऑफ द मोस्ट मतलब ये क्रिएटिव जी। जीअं शहज़ाद रियाज़ आसिफ साद ऐं ॿिया खोड़ सारा म्यूज़िशियन जेके म्यूज़िक सां वास्तो रखनि था त रियाज़ हिकिड़ी अकेडमी आहे हिकिड़ी रियाज़ सुमरो इटसेल्फ पाण हिकिड़ो वॾो अकेडमी आहे ॾाढो सेंसिबल माण्हू आहे ॾाढी इलाही फिलासफ़ी इलाही different music बिल्कुलु मां मामलातनि हिननि जी जो ख़बर बि आहे हिकिड़ो गानो करे चुकी आहियां मां बि तव्हां कहिड़ो कयो तुंहिंजी शादीअ जा हा सो केॾो प्यारो गानो अथसि ख़बर न आहे कॾहिं इहो मिलंदो आहे त फर्स्ट सिंधी बैंड जेको हुयो पॉप रॉक बैंड रियाज़ भाई वारनि जो रियाज़ जी पाण तबियत ठीकु न आहे अल्लाह साईं अल्लाह हुनखे सिहत ॾे आमीन, अल्लाह साईं आमीन, हयाती ॾे आमीन। सिहत ॾे आमीन। इहे सरमाया तव्हां मज़र शायदि कमु कयो हुयो शहज़ाद सां कंहिं ड्रामे वग़ैरह में शहज़ाद सां ड्रामे में शायदि न ईंदो हुयो असां मूंखे यादि थो पए त अली अकबर सां हिकिड़ो ड्रामो पिया कयूं जे तो इहो हॉस्टल जूं यादियूं तव्हां हुयो हुन में न मां इत्तेफ़ाक़ सां मां कास्ट थी हुयसि पर मां पाण ई मना करे सुठो त न हुयो ड्रामे में न छो मूंखे ख़बर हॉस्टल पई यादूं में मां बि न कयो न मुस्तफ़ा ऐं मूंखे कास्ट करण जो हुयो पर असां पाण ई मना करे छॾियो तव्हांखे हुयोसीं मना कयो कास्ट एतिरी त माशाल्लाह सां यूज हुई जंहिंमां असांखे आइडिया हुयो त कोई न कोई मसइलो थींदो हा मन उहो इवेंट्स मूंखे यादि आहे उते आयो हुयो पोइ एक्चुअली हुनजी शहज़ादी हुन सां आगा शोएब सां ॾाढी सुठी हुई आगा शोएब अरसलान इहो अलॻि ही सभिनी सां हूंदो हो न मतिलबु सभिनी सां रखंदो इनजी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी रखंदो सभिनीनि सां रखंदो सभिनी सां हुयो ऐं सभिनी खे शाम जो 6-7 लॻे खां फ़ोन कंदो किथे उथंदो लेट देरि ताईं म्यूज़िक ते कमु कंदो पोइ उथी पोइ ख़ुशतबियत माण्हू किरण असां स्क्रीन ते कमु करण वारा आहियूं प्रोफेशनल असां में जेलसी हुजे कॉम्पिटिशन हुजे उहो भले हुजणु खपे पर हूअं त असां जस्ट लाइक फैमिली आहियूं हिकु फ़र्दु आहियूं असां मोहबतूं हिक ॿिए खे ज़ाहिर नथा कयूं जेके ज़ाहिर करणु खपनि चाहे असां हिक ॿिए खे यादि कयूं था जीअं पंहिंजी हिकिड़ी टीम ठहियल हुई अली अकबर सां त मां त भई सभिनीनि सां टच में रहंदो आहियां अली अकबर बि आहे अरसलान बि आहे XYZ इवन सभिनी दोस्तनि जा जेके बि आहिनि कोशिशि कंदो आहियां रहिजे तमामु सुठी एक्टिविटी आहे तमामु सुठी हेल्दी एक्टिविटी आहे एक्चुअली जेलसी इहो न हुजणु घुरिजे मुस्तफ़ा हेल्दी कॉम्पिटिशन हुजणु घुरिजे जेलसी जेको आहे न मतिलबु बि थोरो माना हिन में डिफरेंस असांखे करणु घुरिजे हाणे न हाणे इहा शइ थी वई आहे हाणे माना मां हुननि खे सभिनी खे चवां पियो दोस्तनि खे यार असांखे 10-12 साल थी हाणे मीडिया में कमु था कयूं किरण तव्हांखे बि एतिरो मुस्तफ़ा सां को सीनियर आहे आसिम अला करे थो यार माना इहा इटसेल्फ इहा फैमिली त आहे न हाणे माना फैमिली कयूं पाण ख़बर आहे हाणे जीअं ज़ोएब अबड़ो मूंसां मिलियो त मां ज़ोएब खे चयुमि त यार तूं माण्हुनि सां ॾिस हीअ असां लाइ अलार्मिंग सिचुएशन हिकिड़ो लेसन आहे सो पाण में जेके बि विशा अथव इहे नफ़रतूं अथव या काबड़ियूं अथव रंजिशूं अथव सभु ख़तमु करे पंहिंजो पाण हिक ॿिए खे हेल्प आउट कयो जीअं मुस्तफ़ा ॻाल्हि कई वाक़ई जीअर ई माण्हुनि खे एप्रिशिएट कयो जीअर ई जेको आहे इहे असां उहा ई ॻाल्हि थी थिए न मतिलबु ॾिसो न त ख़ुदा न ख़्वास्ता का ॻाल्हि थी थी पए सभु हिकु थी बि था रहूं न असां हिकिड़ी मेन शइ इदारनि ते डिपेंड करणु छॾे ॾियूं असां जेके पाण में फ़र्द आहियूं पाण में न त इहे अगरि पाण में गैदरिंग्स रखूं पाण में हिकु मेल मुलाक़ात रखूं पहिरीं त कंदा हुआसीं न अॼु खां 8-10 साल पहिरियां जी ॻाल्हि कयो गेट टुगेदर्स त कंदा हुआसीं न सभु कोलीग्स पाण में मिली करे पर इहे छो न यार हिकिड़ो वक़्तु ॾिसो केॾो तेज़ी सां गुज़रंदो थो वञे ऐं मां थो सम्झां थी जॾहिं खां कोविड आयो आहे इहे वैक्सीनेट थिया आहिनि इहे शयूं मां त चवां थो अटैक त ईअं थी वियो आहे जस्ट लाइक ॼण हिकिड़ी लॉलीपॉप थी वियो आहे बसि अटैक पर मूंखे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे सभिनीनि जो चवणु इहो ई आहे त जेको हार्ट अटैक थियो शहज़ाद खे मुंहिंजो जेको माइंड कमु करे रहियो आहे जेतिरी नॉलेज मूंखे आहे इन शइ जे हवाले सां त मां इहो ई सम्झां थी त शायदि में बि हुननि खे एंजाइना पेन थियो हुजे हुननि खे काफ़ी ॾींहंनि खां प्रॉब्लम हुजे
ऐं हुननि पाण नोटिस न कयो आहे छो त हार्ट अटैक ईअं थींदो आहे, सडन हार्ट अटैक ईअं थींदो आहे जॾहिं तव्हांजो ब्लड प्रेशर शूटअप करे वेंदो आहे, तव्हांजी ब्रेन जी रग फाटी पवंदी आहे ऐं तव्हांखे हिकदमि हार्ट अटैक थींदो आहे। छो जो मुंहिंजे पंहिंजे बाबा सां ईअं थियो हुयो, मूंखे उहो साम्हूं आहे छो त मुंहिंजो बाबा बि ईअं ई हलंदे घुमंदे ईअं ई असांखे छॾे वियो हुयो ऐं जॾहिं असां उन्हनि जो मेडिकल करायोसीं त उन में असांखे ख़बर पई त हिननि जो BP शूट करे वियो हुयो ऐं ब्रेन जेको आहे हैमरेज थी वियो, हिननि जो हार्ट अटैक थी वियो। किरण, शहज़ाद खे एसिडिटी प्रॉब्लम थोरो रहंदो हो, मतिलबु दिमानी जो वक़्तु न हूंदो न असांजो, फास्ट फूड घणो इस्तेमालु कंदो हुयो ऐं बे टाइम खाईंदो हुयो त उनखे एसिडिटी प्रॉब्लम रहंदो हो, इवन एडिटिंग जे दौरान या शूटिंग जे दौरान रहंदो हो। उन ॾींहुं बि उनखे हिकिड़ो एसिडिटी प्रॉब्लम हो, उनजे करे उनखे पेन पए पियो। हार्ट पेन जेको पवंदो आहे तव्हांखे हिते पवंदो आहे त पोयां पवंदो आहे ऐं बाह में पवंदो आहे, ऐं गैस्ट्रो बि जॾहिं थींदो आहे त उहो बि ईअं ई हूंदा आहिनि, सिम्पटम सेम हूंदा आहिनि, सिम्पटम सेम हूंदा जॾहिं तव्हांखे गैस प्रॉब्लम आहे, गैस्ट्रिक आहे, त उहो तव्हांखे हिकु साॻी जॻह ते सूरु हूंदो आहे ऐं उहो बैक ते न वेंदो आहे, तव्हांजी बाह ते न वेंदो आहे। इहो हार्ट ऐं बैक हिन में गैस्ट्रिक में फ़र्क़ु आहे। हिनखे जॾहिं थियो त हीउ वियो दारुल सेहत में ECG कराइणु, ECG हिनजी बिल्कुलु फ्री आई, उन में को बि उन न आयो ऐं उन्हनि उनखे कयो। उन खां पोइ उन्हनि चयो त थी सघे थो गैस्ट्रिक प्रॉब्लम आहे, उन जे लाइ असां तोखे या त राइज़िक इंजेक्शन ॾेई था छॾियूं, हिन में इंजेक्शन में तव्हांखे ॾेई था, इहा न ॾिबी आहे छो त मां हिन ते पहिरियों बि ॾिठो आहे, ॿ टे शयूं। अगरि हार्ट प्रॉब्लम आहे त तव्हां उनखे राइज़िक नथा ॾेई सघो, राइज़िक ॾिबी न आहे ऐं उहा एतिरी फास्टली न ॾिबी आहे, हू लॻंदी आहे ड्रिप में ऐं उहा ड्रिप स्लोली हिकदमि नथा ॾेई सघो, डायरेक्ट नथा ॾेई सघो। हिनखे जेको रिएक्शन थियो आहे उहो हुन इंजेक्शन जे करे थियो आहे, जंहिंजे करे हुन इंजेक्शन हिनखे कयो आहे, उन ते हिनखे अटैक आयो आहे। इहा राइज़िक पेन, इहो भले हिन ते केरु हिस्ट्री मालूम वञी करे त राइज़िक, मुंहिंजो मामो पंहिंजो डॉक्टर आहे, डॉक्टर नुसरत तोई दबासी, मां जॾहिं उन्हनि सां डिस्कस कयो, मुंहिंजो दोस्त आहे काशिफ़ आराई, LMC जो हिन में लियाकत नेशनल में हिन महिल ICU इंचार्ज ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में कमु थो पियो करे, जॾहिं उन्हनि सां इहा प्रॉब्लम कई त उन्हनि बि ॿुधायो। वरी तव्हां वरी गूगल ते सर्च कयो हिन राइज़िक जे इंजेक्शन जे बारे में, त ही तमामु शयूं जेके आहिनि त कंहिं क्लेम न कयो हॉस्पिटल वारनि सां या काई अहिड़ी का ॻाल्हि थी तव्हांजे इल्म में कुझु आहे? असां इहो ॿुधो त साद अली मूंखे कॉल कई, जेका गामू पहिरियां ॿुधायो त हुनजे माइटनि खे ख़बर न हुई जी, ऐं जेको असां ॿियनि दोस्तनि सां राब्तो कयो त हैदर क़ादरी भाउ जीअं सभिनी इहो ई लिखियो त शहज़ाद स्टूडियो में किरी पियो हो, किरी पियो। इहो थियो न त 6 बजे उहो वियो हॉस्पिटल, उन खां पोइ जॾहिं मोटी आयो आहे स्टूडियो में वापसि आयो आहे ऐं उहो वापसि अची न वरी स्टूडियो में वापसि कमु कयो आहे। उते असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो वरी हुनजे साम्हूं ई हुन शॉप खोली आहे, त उनखे वरी कंहिं भॼन ते चयो त यार उहो तव्हांजो दोस्त गॾु घुमंदो आहे न, उहो हेठि किरियो पियो आहे। हा, उहो दुबारा न ओॾीमहिल ई, माना जेको हिनखे अटैक आयो आहे हॉस्पिटल ते सिर्फ़ु जस्ट चेकअप जे लाइ वियो न, चेकअप जे लाइ पाण हली वियो आहे, हिन सां को दोस्त गॾु हुयो, हुनजो त नालो न आहे ख़बर, त हुन हिनखे चयो त तव्हांजी हार्ट में को बि मसइलो न आहे, गैस्ट्रिक आहे, त तव्हांखे असां इंजेक्ट था कयूं राइज़िक, तव्हांजी गैस जो प्रॉब्लम ख़तमु थी वेंदो। उहा इंजेक्शन ईअं ॾिबी न आहे। इहो हिन ते थोरो मां त उन वक़्तु बि चवां पियो, जंहिं महिल बीठो हुउसि उते हॉस्पिटल में वियासीं त उते बि मां इहो चयो त छो त इहे सीन उन हॉस्पिटल में थींदा रहिया आहिनि। मां नथी सम्झां त इहा ॻाल्हि मतिलबु इग्नोर करणु जहिड़ी आहे। मां हुननि जी फैमिली खे इहो ई मतिलबु पंहिंजे चैनल जे थ्रू, पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू इहो ई चवणु चाहींदसि त तव्हां प्रॉपर इन्वेस्टिगेशन कयो, उन टाइम छा थियो छा न थियो। असां कोशिशि में आहियूं त हुननि जी मदर सां असांजो कॉन्टेक्ट थिए। हींअर ज़ाहिर आहे हुननि पंहिंजी जवान औलाद जेको आहे हुननि खां विछड़ी वई आहे, हुन हींअर सेंसिस में न आहिनि, पर हुननि जो इहो ई चवणु आहे त मूंखे थोरो टाइम ॾियो, मां थोरी स्टेबल थियां, मां बिल्कुलु तव्हां सां कॉन्टेक्ट कंदसि। हुननि जी भेण सां बि असांजो कॉन्टेक्ट मतिलबु कोशिशि में आहियूं, इनशाला हुननि सां बि कॉन्टेक्ट कंदासीं। पर मज़र मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त तव्हां मां कंहिं हुनजी फैमिली खे कॉन्टेक्ट कयो, हुनजी फैमिली सां मिलिया तव्हां? हुनजी वालदा ओॾीमहिल अची वई, हुनजी वाइफ हुते पहुती जेॾीमहिल बकौल हैदर जे, त जेॾीमहिल वालदा आई त हुनजे चहिरे ॾे ॾिसी बसि हुनजे सतो तारीख़, छो त शहज़ादी सिधो पइजी रहियो। जेॾीमहिल हुनजी पिक्स वग़ैरह दोस्तनि कढियूं, असां त मना पिया कयूं। ऐं उन खां पोइ वरी जेॾीमहिल अलाह भलो करे हुनजी हैदर पियो ॿुधाए त वाइफ जेॾीमहिल आई त उहो उते किरी पई, बेहोश थी वई। त हीअ ज़िंदगीअ जो अहिड़ो सदमो आहे, असां दोस्त बर्दाश्त करे था वञूं, पर 24 कलाक जेको गॾु रहंदड़ आहे हुन जूं 2 नंढड़ियूं नियाणियूं आहिनि। हाणे असांखे इहो सोचणु खपे त हलो सुठी केॾी बि फैमिलीअ सां ख़्यालु, पर हिकिड़ो
कंहिंखे तव्हां उनजो साथी मोटाए नथा ॾेई सघो, सही। कंहिंखे तव्हां कंहिंजो पीउ नथा तव्हां मोटाए ॿुधायो। सघो। यार जेका बि ॻाल्हि कजे 100 ॻाल्हियूं कंदासीं, हीअं न थियो हूअं थियो, पर मुंहिंजे लाइ इहो ई आहे, मां सिर्फ़ु इहा ई चवंदो शहज़ाद लाइ खोड़ सारियूं दुआऊं करे सघूं था हिन वक़्त असां, हू हिन वक़्तु असां सां गॾु न आहे ऐं पंहिंजो पाण बहितरी आणे सघूं था, बहितरी आणणु घुरिजे। ऐं मां केतिरो चवां छा चवां टी वी ते लॻंदो बसि शहज़ाद यार लव यू सो मच। ऐं जेको आहे न माना मूंखां तूं गॾु न आहे, पर मां जॾहिं ड्रेसिंग टेबल ते बि कल्ह वियुसि त मूंखे ईअं फील थियो त मुंहिंजे साम्हूं बीठो आहे शहज़ाद, ऐं मां तुंहिंजे लाइ ॾाढियूं दुआऊं कयूं आहिनि ऐं इनशाला दुआऊं कंदो रहंदुसि। हाणे दुनिया जो दस्तूर आहे ऐं हीअ दुनिया आहे, जेको आयो आहे उनखे वञिणो आहे, पर मिस यू यार, तो इलाही मिस था कयूं ऐं इलाही रिग्रेट बि थिए थो, इलाही ग्लचेस बि आहिनि त यार काश मिली वठूं हां, काश कचहरी करे वठूं हां, काश मिलूं हां, काश हीअं कयूं हां, कॾहिं हीअं थियूं हां। इहो हिकिड़ो रिग्रेट रहिजी वियो न, ज़िंदगी भर जो इहो हिकिड़ो रिग्रेट कोशिशि कयूं त रहिजी पाण वियो में आहे। हाणे जेके आहियूं सो बहितर थियूं, पॉजिटिव थियूं ऐं इंशाल्लाह इंशाल्लाह। जी व्यूअर्स, वक्त है ब्रेक जो, जल्दी वापस आ जाओ। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि, जीअं हे असांजा कुलीग्स आहिनि वेठा आहिनि ॻाल्हियूं कनि था, पर इहो बि ज़रूरु चवणु चाहींदसि त वी विल ऑलवेज़ मिस यू शहज़ाद, वी ऑल लव यू अ लॉट। ऐं हींअर चवणु सुठो नथो लॻे, शायदि पहिरें तव्हांखे इहो चऊं हा त वधीक सुठो लॻे हा, पर दिलनि में तव्हां हमेशह असांजे वसंदा रहंदा। ऐं फैमिली जे लाइ इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजे ॾुख में असां बराबरि जा शरीक आहियूं। असांखे बि ओतिरो ई ॾुख आहे त असांजो हिकिड़ो प्यारो कुलीग असां सां विछड़ी वियो ऐं वेंदे वेंदे अहिड़ो सूरु ॾेई वियो जेको कॾहिं बि भरिजी नथो सघे। शहज़ाद जी का अहिड़ी एक्टिविटी ॿुधायो जेका तमामु घणी कंदो हुजे म्यूज़िक जे हवाले सां? म्यूज़िक जे हवाले सां शहज़ाद जी जीअं मां पहिरियां ॻाल्हि कई न, त हुनजी जेका लिसनिंग हुई न उहा सफ़ा डिफरेंट हुई। जीअं मज़र भाई ॻाल्हि कयो त हुनजी थोरो पोइते वञण जी ऐं म्यूज़िक छॾण जी वजह ई इहा आई त जेको अॼुकल्ह असां वटि ट्रेंड्स हले थो, या मां त छो जो मां पाण म्यूज़िशियन आहियां त मां नथो चई सघां कंहिंखे कुझु बि, त उनखां ॾाढो माना परेशान हुन खां यार इहो कहिड़े तरफ़ पिया असां वञूं, असां 30 साल पोइते पिया वञूं। मां चाहियां थो त अॻिते एडवांस म्यूज़िक हुजे, मॉडर्न हुजे। इन मतिलबु वेही करे तव्हां उन्हनि खे थोरो ईअं गाइड करण जी कोशिशि न कई त वक़्त सां हर शइ चेंज थींदी रहंदी आहे? ॾाढो गाइड करण जी कोशिशि कई, पर हुनजे जेके मन में हुई न हुनजे म्यूज़िक सां हिकिड़ो प्यार हो। मतिलबु एक्चुअली मां जेको पुछणु चाहियां थी तव्हां खां त हुनजे माइंड में हुयो छा? हुनजे माइंड में इहो ई हुयो घणो क़दुरु म्यूज़िक जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाए सघां थो त माना मौसीक़ी असांजी जेका जीअं दुनिया जी चेंज थींदी थी वञे, छो न असांजी सिंधी मौसीक़ी बि चेंज थिए, मॉडर्न थिए। ऐं वधि में वधि जेका एक्टिविटी तव्हां सवालु कयो त हू जेके मां ईअं चवंदुसि त जेके दुनिया जहान जा जेके नवां सॉफ्टवेयर जेके अपडेट थींदा हुया न, हू पाण खे अप टू डेट रखंदो, डाउनलोड करे रखंदो। मां चवां थो अहिड़ा कंहिं वटि बि सॉफ्टवेयर्स म्यूज़िक जा न हूंदा, हू पाण खे एॾो अप टू डेट रखंदो सफ़ा। इहा हुनजी तमामु हिकिड़ी फेवरेट, हालांकि कमु न कंदो हुयो, छॾे चुको हुयो, पर टच में रहंदो, अपडेट रहंदो। ऐं सोनू निगम लाइ अक्सर करे हुन फेवरेट हूंदो। मज़र जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे, असां इट्स आवर शो जंहिं टाइम में कंदा हुआसीं, उन वटि हिकिड़ी इंडियन मूवी आई हुई आशिकी 2, जंहिंजा गाना ॾाढा फेमस थींदा हुआ, जंहिं असां रूम में वेही ॿुधंदा हुआसीं। त मूंखे चङी तरह यादि आहे शहज़ाद जा लफ़्ज़ चवंदा आहिनि म्यूज़िक आहे इहो, यादि अथव? छो त वाकई उनजा नो डाउट उनजा गाना ऐं म्यूज़िक तमामु हिट थियो हुयो ऐं शहज़ाद जा वर्ड्स जा म्यूज़िक इहो हूंदो आहे। ॿियो अक्सर करे गाॾीअ में इहो चवंदो का नवां सॉन्ग डाउनलोड करींदो, चवंदो हाणे 5 मिंट सिर्फ़ु गानो ॿुधे पोइ मूंखे ॿुधाइजांइ, ईअं हूंदो? हा ईअं हूंदो। नओं जेका बि गानो हूंदो हलाईंदो, जेको भले वेस्टर्न हुजे, मतिलबु अरबिक म्यूज़िक हुजे, अरबिक म्यूज़िक वाकई घणो वधीक ॿुधंदो वणंदो, सो ॾाढो इन क़िस्म जो ॾाढो इंटेलिजेंट माण्हू हो। शायदि हुनखे उहा स्पेस, उहो शायदि मार्जन, शायदि उहो प्लेटफॉर्म न मिली सघियो, छाजे करे डिलीवर कोन करे सघो। पर मां हाणे बि श्योर आहियां त हुनजे हिन वक़्तु बि हार्ड ड्राइव में अलाए केतिरा कलाम या गीत ठाहिया पिया हूंदा। इनकम्प्लीट कुझु प्रोजेक्ट्स रहिजी विया आहिनि, शहज़ाद जा 1-2 गीत त मूंखे बि यादि आहे, पर हाणे उहो उनजी अमानत आहे बसि। न त तव्हां मतिलबु एज़ अ दोस्त कुलीग मतिलबु तव्हां उनखे कंप्लीट न करणु चाहींदा? बसि इहो वरी मां पंहिंजे किन दोस्तनि खां पुछा कंदुसि त छा करणु खपे या न खपे। मुंहिंजे ख़्याल सां त हुनजी यादि में हुनखे ट्रिब्यूट ॾियण लाइ हुनजो इनकम्प्लीट जेको कमु आहे हुनखे तव्हांखे कंप्लीट करणु खपे, जे तव्हां थी विया साथ थी वियो। हुनजी हिकिड़ी 2 फेवरेट मेलोडी हुई जेका हुन कंपोज़ कई हुई, शाइरी बि हुनजी ॾाढी ज़बरदस्ती, हुनजी आस्ता यंत्रो, उहो हमेशह उनखे रीअरेंज कंदो हो ऐं हुन मेलोडी सां हुनजो एॾो प्यार हो
त हू हुनखे फाइनल माना हुनखे न कयो त यार अञा मां हिन जा सेटिस्फाई नथो थियां त हिन जी अरेंजमेंट छा हुजणु घुरिजे। त उहो गानो मां हुनखे अक्सर चवंदो हुओ यार शहज़ाद तुंहिंजो केॾी ज़बरदस्त मेलोडी आहे, छो नथो तूं हुनखे कंप्लीट करीं। मुझे ख़्याल सां गिटार भी वॼाईंदो हुयो, कीबोर्ड वग़ैरह प्ले कंदो हुयो, कीबोर्ड सीक्वेंसर हुयो, अरेंजर हुयो म्यूज़िक जो। पर गिटार जो मूंखे जेतिरो मूंखे यादि अचे थो शायदि शौक़ु हूंदो हुयसि वॼाइण जो या कुझु प्ले करण जो। गिटार प्ले न कंदो हुयो पर शौक़ु हूंदो हुयो, शौक़ु त म्यूज़िक सां हुनखे तमामु घणो हुयो ऐं मज़ाक ॾाढी कंदो हुयो। हा मज़ाक मस्ती। ऐं हिकिड़ी मां ॻाल्हि अञा ॿी ख़ासि कंदुसि, असां सां त घणी हुयसि तमामु घणी, मां त हुनजो पार्टनर हुयुसि न, हुनजे मज़ाक जो मिमिक्री जो माना ख़ासि पार्टनर हुयुसि। पर आशिक़ रसूल वॾो जेका मां तव्हांखे इहा ॻाल्हि कयां, मज़हब सां तमामु घणी मोहबत। सही यार मूंखे वठी वियो ॿिनि टिनि जॻहनि ते, मूंखे वठी वियो डिफेंस में मुर्शिदनि ॾे, मूंखे मुर्शिदनि ॾे वठी वियो, अचो ॾे त वॾी जॻह ते हलूं था, पोइ मिलाए आयो। मूंखे यादि आहे फेज़ 6 में असां वियासीं, हुन सां मिलाए आयो, अलाए को ॿाहिरों बगदाद अलाए किथां को हुयो, अलाए कंहिं हिन सां मूंखे मिलायो हुअसि। अहिड़ी खोड़ सारी मेमोरीज़ आहिनि। इलाही माण्हू हुयो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा त हिकु त जीअं तव्हां ॿुधायो त असां गॾिजी कमु कंदा हुआसीं, अदे मुस्तफ़ा वारा या मज़हर भाई वारा इहे बि गॾिजी कमु कंदा हुआ जेको हुनजो। बाक़ी म्यूज़िक जे हवाले सां हू असांखे न सिर्फ़ु हिकिड़ो सुठो कमु करण वारो माण्हू हो, पर एप्रिशिएट बि असांखे कंदो हो। जीअं कॾहिं कॾहिं मां डिस्करेज थी वेंदो हुउसि त चवंदो डिस्करेज न थी, तुंहिंजो कमु सुठो आहे, तूं पाण तूं कंदो रहो, इनशाला तूं सक्सेसफुल थींदे। इहो अॼुकल्ह जे दौर में केरु कंहिंखे एप्रिशिएट नथो करे, डीमोटिवेट ई कंदा आहिनि माण्हू हुनखे, हा बसि सही आहे यार तूं छॾे ॾे, तूं बि हेॾे हलियो वञु, पर चवंदो न, जेको तुंहिंजो पाथ आहे, जेको रस्तो आहे, हिनखे न छॾिजांइ। मूंखे हिकु यादि आहे किरण, मां सेलिब्रेटिंग लाइफ पियो कयां हुन में, त इहा जेको मेरीटाइम म्यूज़ियम में असांजो हुजे, पोइ मां स्टेज ते हुजां, मूंखे काशिफ़ थियो त ऑडियंस ॾाढी हुई न, माना मल्टी ऑडियंस हुई। त हैदराबाद या सखर शिकार में त कंप्लीट प्योर सिंधी ऑडियंस हूंदी आहे, त हिते वरी मल्टीपल माण्हू माना लैंग्वेजिस जा हुया। त मूंखे यादि आहे त मां स्टेज ते ॾाढो कुझु सही तरह कमु कयो, मां ज़ोर सां मज़ो आयो, रड़ियूं जी कंदो आहे, मां स्टेज ते घुमंदो फिरंदो रहंदो आहियां ईअं। त उहो ॾाढी बहितरीनु मुंहिंजो मतिलबु उहो 2-3 दफ़ा मां वियुमि त ॾाढो बहितरीनु थियो, त माना इलाही ताड़ियूं वॾियूं, इलाही क्लैपिंग वरितियूं, सभु आर्टिस्ट हुया हुते। त शहज़ाद मूंखे यादि आहे हिन वक़्तु चिटे नमूने यादि आहे, त मूंखे शहज़ाद खे जेके कपिड़ा पातल आहे, शहज़ाद परे खां चयो ओ ॾे ॿुध यार बहितरीनु सफ़ा, ॾाढो मज़ो अची वियो, मां ॾाढो इंजॉय थो कयां, मां हेॾो वञी करे ॾिसां थो, इंजॉय थो कयां ॾाढो। आई स्टिल रिमेंबर माना इहो मूंखे क्लिप मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि आहे, हमेशह मतिलबु ड्रेसिंग जेका कंदो हुयो, शलवार कमीज़ घणो पाईंदो हुयो, ऐं मां हमेशह चवंदी हुअसि तूं थोरो मॉडर्न थी, थोरो पैंट शर्ट पाए, चवंदो आहे त मां हिन में रिलैक्स रहंदा, ऐं मां प्राउडली मतिलबु चवंदो आहियां त सिंधी न, मुंहिंजी त असुल ड्रेस त इहा ई आहे न। शलवार कमीज़ घणो पसंदि कंदो हुयो मुंहिंजे ख़्याल सां, ॾाढो पाईंदो हुयो। शहज़ाद हमेशह ड्रेसअप रहियो, साफ़ सुथरो ऐं तव्हांजे हवाले सां तव्हांजे यादि में इहो आहे, पर मां सम्झां थो त उनखे मां जॾहिं बि ॾिठो मॉडर्नाइज़ ऐं वेल ड्रेस, ऐं हू पंहिंजे माना मूं वांगुरु वारनि खे घणो तरजीह ॾींदो, मूंखे चवंदो जहिड़ा तुंहिंजा वार आहिनि, मतिलबु मुंहिंजहिड़ा वार कोन हूंदा, हालांकि वॾा वार हूंदा हुआ हुनजा बि। हुनजी कोशिशि रही त हू पंहिंजे वारनि खे अलॻि अलॻि शेड्स ॾींदो, एंड में अची हुन वीचारे हाणे हयाती हुनजी पूरी थी वई, त एंड न चवणु खपे, अञा हुनजी वॾी हयाती हुई, पर खसी वियो, असां हलियो वियो, त हिन महिल हुन जेको शेड ॾींदो कंटिन्यू मां ॾाढो पुछां न ॿुधाईंदो। इवन हिकिड़े चकर सां हेयर ड्रेसर ते मां पंहिंजा नंढड़ा वठी वियुसि, त वाइफ बि मूंसां गॾु हुई, उते मिलियो, त मां चयोमांसि अॼु त मां पकड़ींदुमि, तो वटि इहो कहिड़ो कलर आहे जेको तूं हणाईंदो, न ॿुधाई मूंखे, एंड ताईं न ॿुधाईंदो इहो शेड कहिड़ो आहे, माना न ॿुधाईंदो, ताकी मां हुनजो हेयर ड्रेसर पकड़े वरितो। कहिड़ी ॻाल्हि ते वधीक सैड थींदो हुयो? रवैया हुनखे सेंसिटिव हूंदो इन लिहाज़ में त कंहिंजो रवैयो हुनखे न वणंदो त पोइ माना हर्ट थी वेंदो, माना सफ़ा पोइ ते उन माण्हू खां। ऐं ख़ासि तौर ते मां जेके माण्हू ज़िंदा आहिनि हिन महिल उनखे चवंदो त जेके तव्हांजे वेझो रिश्ता आहिनि न उन्हनि जो ख़्यालु कयो, असां नथा कयूं पंहिंजनि रिश्तनि जो ख़्यालु। असां दुनिया जी हिकिड़ो तरीक़ेकार रहियो आहे त जेके, ऐं ख़बर बि आहे त तव्हां असां जेके हिते वेठा आहियूं, ख़ुदा न ख़ास्ता असां मां कॾहिं बि केरु वियो त ॿीहर न मिली सघंदासीं, उहा मुलाक़ात आख़िरी हूंदी। असां माउ सां जेका घर में मौजूदु आहे हली थी वञे, ॿीहर हुन सां न मिली सघंदासीं, मिलंदासीं तॾहिं क़यामत जे ॾींहुं जॾहिं असांजी मोहबत घणी हूंदी हिक ॿिए सां, ज़ाल मुड़ुस जी जॾहिं मोहबत हूंदी। असां जिन मां पंहिंजी पर्सनल ॻाल्हि त ॿुधायां त हिकिड़े ॾींहुं मां अलाए मूं ते कहिड़ी कैफ़ियत तारी थी, मां ॾाढो रोअणु लॻुसि, रोअण में मां दोस्तनि खे फ़ोनूं करणु शुरू कयूं, त हुननि चयो यार वजह त ॿुधाए रोई छो थो, मां चयो यार मूंखे इहो सोच परेशान थी वियो आहियां त हीउ जेको दुकानदार मुंहिंजे घर जे साम्हूं इहो मरी वियो त ॿीहर न मिलंदो, हीउ जेको मूं वटि वैन वारो मुंहिंजे ॿारनि खे वठी अचनि इहो ॿीहर न मिलंदो,
मुंहिंजो बाबो जेको हले वियो हिन सां ॿीहर हाणे मां कॾहिं बि न मिली सघंदुसि त हुन चरियो थियो ई आहे अलाह जो वाइदो थियल आहे त मां तव्हांखे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मतियुनि खे वरी उते जॾहिं तव्हांजा नेक अमाल हूंदा तव्हां नेक हूंदव त मां तव्हांखे उते मिलराईंदुसि। मां तव्हांखे हिकिड़ी हदीस थी ॿुधायां, आप भी इत्तेफाक करेंगे मेरा ख्याल है शोएब भाई, कि जो चला जाता है अल्लाह के पास और हम उसकी कब्र पर हाजिरी नहीं देते, कुल पढ़ने नहीं जाते, दुआ मांगने नहीं जाते, वो इंतज़ार करता है अपने प्यारे का। ठीक है, माँ पी स्पेशली हो इंतज़ार कंदा आहिनि त ही असां वटि कॾहिं ईंदो ऐं जॾहिं असां नथा वञूं टाइम गुज़री थो वञे। हदीस मां पाण पढ़ी आहे, वो अचे थो घर ॾिसण त मुंहिंजी औलाद आख़िर कहिड़ी शइ में मसरूफ़ आहे। हर शइ में आहे। असां ॾिसो असां खोड़ दुनिया जी रूटीन्स में पंहिंजे औलादनि खे टाइम न ॾींदा आहियूं। जॾहिं हू वॾा थी वेंदा आहिनि पोइ जॾहिं मकाफ़ात अमल असांजे पोयां ईंदो आहे उहो ई औलाद असांखे लिफ्ट नथो कराए पोइ चवंदा आहियूं यार असां सां ग़लति थो थिए। इहो न सोचींदा आहियूं त असां ज़िंदगी में उन औलाद सां छा कयो, असां उन औरत सां छा था कयूं जेका असांजे करे पंहिंजो माउ पीउ छॾे थी अचे, पंहिंजा रिश्ता नाता टोड़े थी अचे ऐं तव्हांजे घर में तव्हांजो वक़्तु थी करे असां उन सां कहिड़ो बिहेव था कयूं। जॾहिं उन जे पेट मां तव्हांखे धीउ ऐं पुटु थो थिए त तव्हां उनखे अज़ीज़ कयो था, उनखे इग्नोर था कयो। पंहिंजी धीअ जे लाइ अलॻि सोच था रखो, जॾहिं कंहिंजी नियाणी वठी था अचो उन जे लाइ अलॻि सोच था रखो। इहे मुआशरती नासूर आहिनि जेके असांखे ख़तमु करणु खपनि। असां छो टीवी चैनल्स ते ड्रामा ॾिसी करे असां उन तरफ़ लॻी पिया आहियूं। इहो ॾिसिजे त असांजे आका अलैहिस्सलाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कयो आहे, उन्हनि छा दर्स ॾिनो आहे ज़ालुनि जे लाइ, पाड़ेसरियुनि जे लाइ, दोस्तनि जे लाइ, वॾनि जे लाइ, नंढनि जे लाइ, सावरनि जे लाइ। असां छो इहो हिकिड़ो स्लोगन ठहियो आहे सास बि बहू थी फलां थी, ससु आहे त नेगेटिव हूंदी, निणान आहे त नेगेटिव हूंदी। हर रिश्तो प्यारो आहे जेकॾहिं तव्हांखे हुनखे तरीक़े सां हैंडल करणु अचे, तरीक़े सां तव्हांखे टैकल करणु अचे। सभिनि शयुनि खे हर रिश्तो प्यारो आहे। जेकॾहिं ससु आहे त उहा बि माउ आहे, सहुरो आहे त उहो बि पीउ आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मूंखे अट्रैक्ट थींदो आहियां। मां हिकिड़े हंधि ॾिठो त हिकिड़ो कुतो ॿिलीअ खे सेव पियो करे वेठो। जॾहिं कुतो सिखी वियो आहे त विढ़णु न आहे, जीअणो आहे, ॿिए खे बचाइणो आहे, ॿिए सां खेॾणो आहे, कुतो सिखी वियो आहे, असां नथा सघूं। सही ॻाल्हि आहे। त कॉल वठंदासीं आसिफ़ साहिब असां सां गॾु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो आसिफ़, ठीकु आहियो? बिल्कुल ठीक ठाक। किरण तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। ऐं मतिलबु अॼु शहज़ाद जी यादि में असां प्रोग्राम करे रहिया आहियूं। बिल्कुल अॼु मूंखे बि अचणो शहज़ाद जे इन ट्रिब्यूट करण जे लाइ। जी जी। पर अनफॉर्चुनेटली मूंसां कुझु अहिड़ी इमरजेंसी थी वई तंहिंजे करे मां न थी सघियुमि। सभु ख़ैरियत आहे? बिल्कुल को बस थोड़ो नंढी बेबी मुंहिंजी तबियत न सही रही न जी। ओहो हाणे ठीकु आहे? टाइम ॾियणो खपे। हाणे ठीकु आहे तव्हांजी बेबी? हा हाणे ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे। जी आसिफ़ छा चवणु चाहींदो? सभु खां पहिरियों अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ऐं मां एतिरो चवंदुमि कि शहज़ाद जतोई जे लाइ जेतिरो बि ॻाल्हाइजे ऐं शहज़ाद जतोई खे जेतिरो बि ट्रिब्यूट कजे मां सम्झां थो घटि आहे। सही। हू जेतिरो टैलेंटेड हो ऐं शायदि हुनखे असां हुन तरीक़े सां न सम्झी सघियासीं, पर मां चवां पियो कि हुनखे इलाही कुझु करिणो हो। सही। ज़िंदगी एतिरी हुई, अल्लाह ताला हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मकाम ॾिनो। आमीन आमीन। तव्हां सां काफ़ी क्लोज हुयो? तव्हां सां काफ़ी क्लोज हुयो शहज़ाद? किरण शहज़ाद ऐं मुंहिंजी सम्झो कि जॾहिं मुंहिंजी स्टार्ट थी मीडिया में जी त शहज़ाद सां ई मतिलबु मुंहिंजी स्टार्ट दोस्ती शुरू थी। सही। शहज़ाद मुंहिंजो तमामु पुराणो दोस्त आहे। सही। ऐं रहियो आहे असां गॾु इवन गॾु रहिया आहियूं, असां दुबई टूर कयोसीं। सही। ऐं शहज़ाद हिकु तमामु सेंसिटिव हसास क़िस्म जी तबियत जो मालिक हूंदो जी। शहज़ाद सां इलाही मुंहिंजी शेयरिंग्स रहियूं आहिनि। असां मूंखे यादि आहे कि मां उहो वक़्तु हुयो पोइ मां हुन टाइम परेशान हूंदो हुउमि त शहज़ाद मूंखे इलाही उन टाइम ते मां चवां मूंखे जहिड़े तरीक़े सां हुन डिप्रेशन मां कढियो, मूंखे इलाही सपोर्ट की हुन। ऐं ॾाढी शेयरिंग हूंदी, ॾाढो असां जो आइडियाज़ ते शेयरिंग कंदा हुआसीं, लाइफ ते डिस्कशन कंदा हुआसीं। ऐं मां सम्झां पियो कि शहज़ाद जो ग़म कॾहिं बि मां विसारे नथो सघां। सही। ठीकु आहे।
सही, थैंक यू। दुआ करना शहजाद जे लाइ ॾाढो प्यारो इंसान। जी जी आसिफ तो के मुझे हिसाब सां आसिफ के असां ॿीहर कॉल ते वठंदासीं। आसिफ थोरो टेक्निकल इशू आहे, इशू थी वियो आहे थोरो, छो जो आवाज़ मिस थी वई आहे। त जेकॾहिं आसिफ तव्हां असांखे ॿीहर कॉल कंदा त वॾी महिरबानी थींदी, तव्हां सां थोरो अञा वधीक असां ॻाल्हाइणु चाहींदासीं। तेसीं ताईं मज़र तव्हां मूंखे इहो ॿुधायो त शहज़ाद जेको आहे जॉली नेचर त हुई, ठीकु आहे, फनी बि ॾाढो हुयो, त काई अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हांखे अॼु बि यादि हुजे उन्हनि जी? हा वो जॾहिं मूंखे यादि आहे त फ़ोन कंदो त किथे आहे लाइक पाण ख़बर त रूटीन वारा प्रॉब्लम्स पाण सां थियनि था न, मतिलबु कॾहिं तव्हां कीअं हो, कॾहिं कॾहिं तव्हां सां फाइनेंशियली मैटर्स आहिनि, कॾहिं तव्हां सक्सेसफुल न आहियो, कॾहिं तव्हांजे घर जी स्ट्रेस आहे, कॾहिं ॿिया मामला अथनि। त जीअं मां लथुसि लां हेठि त पोइ अक्सर करे गाॾी वारी गेट जे ॿाहिरों बीठी हूंदी न, हा ॾे हलवाल छो भला मूड ख़राबु थी अॼु, छा को मसइलो आहे ॿुधाए वेठा आहियूं, को मसइलो हुकुम कर छा। ऐं पहिरियों पुछंदो हो त ॻाल्हि ॿुध भला मानी खाधी थी, मानी जो मूड आहे, माना कचहरी जो माना ऑल सेट। पोइ जेके बि इशूज़ हूंदा आहे रूटीन वारा प्रॉब्लम इन टाइप खोट ॿियूं खोट सारी मेमोरीज़ आहिनि इलाही, जंहिं ते इलाही खिली सघिजे थो, पर शायदि खिलंदे खिलंदे गुड़ा अची वेंदा आहिनि। सो हैदराबाद जूं जर्नियूं कुझु यादि आहिनि ॿ टे, ऐं जेको आहे हेॾे वेंदा हुआसीं डिफेंस वेंदा हुआसीं, उहे जर्नियूं यादि आहिनि। ऐं कुझु हवाल ॾाढा घणा कचहरी, माना कचहरी ॾाढी घणी कंदो हो, गॉसिप बि कंदो हुयो, गॉसिप जो बि काफ़ी शौक़ हूंदो हुयो, गॉसिप्स ईअं हूंदियूं हुयूं त हुनखे गॉसिप पहुची वेंदी त यार हे फलाणी ॻाल्हि ॿुधे ख़बर अथई, मां मूंखे त ख़बर न आहे, या फलाणी शइ फलाणी शइ फलाणी शइ, तो इलाही शयुनि ते हूंदो हुयो। ऐं जेको आहे जेको माण्हू अच्छा क्वालिटी हुनजी हिकिड़ी शइ इहा हुई जेका मां इहा ज़रूरु चवणु चाहींदुमि, त जंहिंसां बि नाराज़ थींदो न उनखे साम्हूं बसि न चवंदो, कुझु न चवंदो, बसि ठीकु आहे, तव्हांखे उन उहो कावड़ इज़हार कंदो, न तव्हां सां बदतमीज़ी कंदो, न तव्हां सां झेड़ो कंदो, न तव्हां कुझु तो क्वेट कंदो, छॾ का कुझु माना हूंदो आहे न, जीअं मां तव्हांजे लाइ कुझु चवां तव्हांखे ॻाल्हि ट्रेवल थी पहुचे, हू माना बसि मूंखे यादि आहे मां ऐं मज़र केतिरो बि विढ़ंदा हुआसीं त हू वेठो खिलंदो हुयो, चवंदो हुयो त तव्हां विढ़ो छो था, मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में मतिलबु वेठो हूंदो हुयो सोफ़े ते, उथी हिकदमि बीह रहंदो हुयो, चवंदो त तव्हां ॿई विढ़ो छा थिए था, मूंखे ॻाल्हि त सम्झायो। जीअं तव्हां चयो त हू नयो ट्रेंड ॾियणु पियो चाहे म्यूज़िक खे, त तव्हां कॾहिं उनखे इहो न चयो त तूं भई जेको ट्रेंड ॾियणु चाहीं थो, जेको तोखे प्लेटफॉर्म हिते नथो मिले, त तूं ॿाहिरां वेही करे किथां तूं इहो कमु कर प्राइवेटली? हा, इहो वरी ईअं जीअं हाणे यूट्यूब जो ऐं सोशल मीडिया जो जेको दौरु अचे पियो उन में हू करणु चाहे पियो, जेको जीअं साद अली ॻाल्हि कई न त असां हिकिड़ो प्रोजेक्ट बि गॾिजी चयोसीं त असां टई सिंधी मीडिया जी म्यूज़िक खे छा ॾेई सघूं था, बसि इहो हुन उहो ख़ुशि हुयो त हाणे मां कुझु न कुझु अहिड़ो रिसेंटली ॾिसो, माना ॾिसो मां बि चवां हिकिड़ो म्यूज़िक आहे, इवन उनखे जेका IT ते या ईअं ओवरऑल इंटरनेट ते एॾी ग्रिप हुई, जो गामो बि ॻाल्हि कई, गामो सां ॾाढो अटैच हुयो, गामो सां असां सभिनी खां वधीक, शायदि मां बि डिफेंस शिफ्ट थी आयुमि, जो वञणु थिए कोन पियो, त मां काफ़ी साल थी विया मां डिफेंस थो रहां, त गामो सां इलाही अटैच हुयो। गामो माना ईअं सम्झो त माना यूट्यूब अकाउंट से इन्हनि शयुनि बि इंटू हूंदो ॾाढो, जेका नई टेक्नोलॉजी अचे उन गामो जो जेको ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे उहो हैंडल कंदो, मोनेटाइज़ थियो। सो ऐं मूंखे लॻे थो त गामो जी ॻाल्हि कई न, खोड़ सारी मेमोरीज़ हूंदियूं, गामो वटि इलाही खोड़ सारी शहज़ाद बाबति, ऐं मतिलबु हिक न ॿिए ॾींहं असां वीडियो कॉल ते ॻाल्हाईंदा हुआसीं। हा हा, चए थो न कचहरी कंदो हुओ हीअं हूअं, मतिलबु आसिफ सां कचहरी करे वठूं 2 मिंट त पोइ ॻाल्हि कंटिन्यू था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी 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 आसिफ, शायदि कॉल में कुझु प्रॉब्लम हुयो। अच्छा हाणे सही आहे? जी 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 हाणे सही आहे। हा जी किरण, मां इहो चवां थो कि मां अनफॉर्चुनेटली न अची सघियमि प्रोग्राम में शामिल, पर मां इहो लाज़िम सम्झो कि मां कंहिं न कंहिं तरीक़े सां मुंहिंजी आवाज़ हिन प्रोग्राम में जेको शहज़ाद खे ट्रिब्यूट कयो पियो वञे जी उन में मुंहिंजो हुजणु ज़रूरी आहे। ऐं मां ईअं फील पियो कयां कि जेतिरो बि एक्सप्रेस कयां शहज़ाद जे लाइ, शहज़ाद जी तारीफ़ में, शहज़ाद जी जे टैलेंट जे हवाले सां, शहज़ाद जी शख़्सियत जे हवाले सां, उन जी मासूमियत जे हवाले सां मां लफ़्ज़नि में बयान नथो करे सघां। शहज़ाद सां मुंहिंजा ईअं सुनहरी वक़्तु माना गुज़रियो आहे। शहज़ाद सां जिथे मुस्कुराहटूं, जिथे खिल भोग चर्चा शेयर कयासीं, उते नाराज़गियूं बि रहियूं आहिनि, उते असां विढ़ंदे विढ़ंदे भाकुर पाता आहिनि, खिली पिया आहियूं। पर शहज़ाद जे लाइ मां कुझु बि मां एतिरो सम्झां थो कि शुरूआती दौर में जॾहिं मुंहिंजो सुठो दोस्त रहियो, गॾु टाइम गुज़ारियोसीं,
ऐं हर हवाले सां हो स्पिरिचुअली ॾाढो स्ट्रॉन्ग हो। सही। शहज़ाद जे लाइ हिकिड़ी मां उहा शइ जेका शायदि नाज़रीन खे ख़बर न हुजे, मूंखे ॾाढी एप्रिशिएट कंदो आहियां। हू शहज़ाद दुनियावी हिसाब सां त टेक्नोलॉजी जे हिसाब सां डिस्कस कजे तो इलाही एडवांस हूंदो, हुनजी सोच इलाही अॻिते हूंदी जी, पर उहो स्पिरिचुअली बि ॾाढो स्ट्रॉन्ग हूंदो। बिल्कुलु। ऐं मूंखे यादि आहे हिकिड़ो दोस्त हो को एथियस्ट हो हुनजो न, सही, त मूंखे हुनजी उहा शइ यादि विसरंदी न आहे। त उन कुझु ॻाल्हायो अहिड़ो त मूंखे हुन शेयर कयो, ॾाढो मायूस थियो। मूंखे चई यार उनजे अंदर में ॾिठो स्पिरिचुअलिटी ऐं आशिक़ रसूल हूंदो ॾाढो। माशाअल्लाह, बिल्कुलु इहा ॻाल्हि असां आसिफ शेयर करे चुको आहे। बिल्कुलु, हा बिल्कुलु। उहा मूंखे उनजी जेका सो उनजी एहसासियत मूंखे उहा यादि ईंदी आहे। ऐं हुन खां अलावा खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके शहज़ाद म्यूज़िकली हिसाब सां जेकॾहिं हुनखे मां ॾिसां त एतिरो हुन में जिद्दत हूंदी। या मां टाइम थो ॿुधायां 2005 जो 6 जो। अच्छा अच्छा, सही। जेका असां हिन टाइम शयूं सोचूं पिया, शहज़ाद जी सोच उहा 2005-6 में माशाअल्लाह हुनजे दिमाग़ में एग्जिस्ट कंदी। माशाअल्लाह, तो एतिरो एडवांस हूंदो शहज़ाद। सही। तो बहरहाल असां एतिरो करे सघूं था, दुआ करे सघूं था हुन दोस्त खे, हुनजो चेहरो, हुनजी मुस्कुराहटूं, हुनजो प्यार, हुनजो खिलण, सेंस ऑफ ह्यूमर हुनजो, मूंखे स्टिल हिन टाइम ते मुंहिंजे दिमाग़ मां नथो निकिरे। इलाही मिस कयूं था शहज़ाद खे। सही, बिल्कुलु। असां सभिनीनि जे दिमाग़नि ते अञा ताईं तारी आहे, असांखे त यकीन नथो अचे अञा ताईं। ईअं ई आहे, ईअं ई आहे। कॾहिं बि मां सम्झां थो असांजी न सोचनि मां कॾहिं बि शहज़ाद न वेंदो, कॾहिं बि न वेंदो। सही ॻाल्हि आहे। कॾहिं कॾहिं तव्हां उहे माण्हू जेके मिलिया बि न आहिनि उहे बि प्यार कनि पिया शहज़ाद सां, उहे हुनखे यादि कनि पिया। बिल्कुलु बिल्कुलु, यादि उन्हनि खे कयो वेंदो आहे जंहिंमें अल्लाह साईं कुदरती काई कशिश रखंदो आहे। बेशक बेशक, उहा शख़्सियत आहे। छो त हुनजे दिलि में अल्लाह ऐं हुनजो रसूल वसी रहियो हुयो न। एग्जैक्टली, बिल्कुलु बिल्कुलु। थैंक यू आसिफ, थैंक यू। पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, त बिल्कुलु जंहिं इंसान जे दिलि में अल्लाह ऐं हुनजो रसूल, हुनजी मोहबत वसी रही आहे, त उहो इंसान केतिरो न प्यारो थी सघे थो, केतिरो न सेंसिटिव थी सघे थो। उनखे बिल्कुलु पंहिंजे लाइ शायदि न बि सोचे, पर ॿियनि जे लाइ हू ज़रूरु सोचींदो हुयो। एतिरी हद ताईं हू सेंसिटिव हुयो। त बहरहाल थैंक यू सो मच, तव्हां सभई हिते आया, पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनव। ऐं मां तव्हां खां स्टार्ट कंदमि। मुस्तफ़ा, कोई मैसेज जेकर चाहियो त शहज़ाद जे हवाले सां एनीथिंग यू वांट? एनीथिंग त इहो ई चवंदुसि त ज़िंदगी हमेशह ॿुधो ई आहे त नंढड़ी आहे, ॾिठो वञे त तमामु घणी मिले थी, पर असां उनखे गुज़ारियूं अहिड़े तरीक़े सां त जो नंढड़ी थी लॻे। छो त असां अगरि उनखे सही तरीक़े सां गुज़ारियूं त शायदि असां कंहिं बि शइ खे मिस न करे सघूं। छो त मिसमैनेजमेंट हमेशह असांखे चयो वेंदो आहे त मैनेज कयो, त इहो मिसमैनेजमेंट न कयूं त शायदि असां कंहिंजे अचानक वञण ते अफ़सरदा बि न थियूं, ऐं पूरो भरपूर तरीक़े सां उन सां साथ गुज़ारियूं ऐं उनखे उनजे वक़्तु उनजे ज़िंदगीअ में उनजी क़दुरु कयूं। जेको बि हुजे त बहितर आहे, इन खां बहितर आहे जो असां वेही उनजा फ़ोटू हणी, तस्वीरूं हणी, कुझु डायलॉग करे पंहिंजो पाण खे वणाइण जे लाइ ॻाल्हियूं कयूं, त बहितर आहे त कंहिंजी हयाती में क़दुरु कयूं, हिक ॿिए सां मिलूं जुलूं, हिक ॿिए जो ख़्यालु कयूं। थैंक यू मुस्तफ़ा जी। आसिफ, मां बसि हूअं त शहज़ाद सां काफ़ी यादगिरियूं आहिनि, पर हिकिड़ी जेका यादगिरी जेका हाणे सॼी उमिरि जेका ख़ासि करे यादि रहंदी उहा हुन सां आख़िरी मुलाक़ात हुई जंहिंमें मां हुन सां मिलियुसि त मूंखे मास्क पातल हो, हुनखे बि मास्क पातल हो। मां हुन सां मुंहिंजो हथु मिलाईंदे ऐं SOPs आहिनि, चई तोसां मां भाकुर पाईंदुसि। वरी जॾहिं भाकुर पातई उनखां पोइ असां 5 कलाक कचहरी कई, गॾु मानी खाधी। उनखां पोइ जॾहिं मूंखे सी ऑफ करण लाइ हेठि आया साद अलवी ऐं शहज़ाद, साद भाई पोइ हिते रहिजी वियो, शहज़ाद उते आयो, सीढ़ियुनि में हुयासीं। त मूंखे चई कहिड़ी सोच में आहे तूं? मां चयो परे परे थियूं, SOPs आहे, मज़ाक में जेका हुई। त मूंखे भाकुर पाए वरी ऐं मूंखे चुमी ॾिनई। माशाअल्लाह, इहा ॻाल्हि मां नथो विसारे सघां। ताकि वो ज़िंदगी में इन्हनि शयुनि खे अवॉइड कंदो। न इहो हिकिड़ो दफ़ो मूंसां बि हैपनिंग थी। गोल किरण मां वाक़ई छा ॻाल्हायां त स्पेस कोन्हे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। बहरहाल हिकिड़ो इहो रिक्वेस्ट कंदुमि जेके हींअर मूंखे ॾिसो था सभु, त सभिनी खे हिकिड़ी रिक्वेस्ट ज़रूरु कंदुमि त हीउ तव्हांजो आर्टिस्ट हो, तव्हांजी धरती जो आर्टिस्ट हुयो, सिंध जो ॼाओ हुयो, उनजे लाइ सिर्फ़ु वधि में वधि तव्हां इहा रिक्वेस्ट कंदुमि, स्पेशली शहज़ाद जतोई जे लाइ जेतिरियूं थी सघनि दुआऊं कयो। जेके 2 लफ़्ज़ दुआ कयो त उन मग़फ़िरत लाइ उन मग़फ़िरत थी वेंदी। अल्लाह साईं हुनखे बुलंद दर्जा अता फ़रमाए। ऐं ॿी हिकिड़ी सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि, यार हीअ जेके बि आहिनि न असांजा आर्टिस्ट, जेको सखर जो आहे, को शिकारपुर, को लाड़काणो, हैदराबाद, कंदकोट, कशमोर, घोटकी, रड़की,
तव्हांजा पंहिंजा आर्टिस्ट आहिनि, इन्हनि पंहिंजनि आर्टिस्टनि खे ज़रूरु सपोर्ट कयो, उन्हनि खे ऑन कयो, उन्हनि खे इनकरेज कयो, उन्हनि खे सजेस्ट कयो, इन खे वॾा स्टार तव्हां ठाहे सघो था। सही आर्टिस्ट सिर्फ़ु हिकिड़ो प्यार ऐं मोहबत जो बुखियो हूंदो आहे, ॿियो को तव्हां एक्सपेक्ट न कंदो आहे। पंहिंजनि आर्टिस्टनि खे लेजेंड ठाहियो, उनखे जीअं रेस्पेक्ट कयो। थैंक यू शोभी भाई, आप कुछ बोलना चाहेंगे? किरण बिल्कुल सबकी बात से मुत्तफिक हूँ, बस ये कहना चाहूँगा कि जो लोग हमारे साथ हैं उनकी कदर की जाए। आज हमारे साथ शहजाद नहीं है, लेकिन मुझे उनसे बड़ी शिकायत है कि जो ये हमसे देखें बिछड़ गए हैं, हमसे पर्दा कर गए हैं, उसके बाद आप फेसबुक भर लेते हैं, सही बात उनके साथ लगी हुई सेल्फीज लगा लेते हैं अपने लाइक्स के लिए। ऐसा ना कीजिए, जो प्यारे हैं उनकी कदर कीजिए। बेशक, यही मेरा मैसेज है और यही मेरी थैंक यू नाज़न जी व्यूअर्स। वेंदे वेंदे बसि एतिरो ज़रूरु चवंदसि त पंहिंजनि प्यारनि जो, पंहिंजे रिश्तनि जो क़दुरु कयो। ईअं न त हू तव्हां खां विछड़ी वञनि ऐं पोइ तव्हांखे इलाही पछताओ थिए, त शायदि असां वक़्तु रहंदे उन्हनि जो क़दुरु कयूं, स्पेशली पंहिंजे माउ पीउ जो तमामु घणो ख़्यालु रखो। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।